मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाए तुझको दरिया तो समंदर तलाश कर। हर शीशा टूट जाता है पत्थर की चोट से, हर पत्थर ही टूट जाए जिससे वो शीशा तलाश कर। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं अवां जो पंहिंजो मेज़बान इम्तियाज़ अहसन अवां सां गॾु ऐं अवां जे साम्हूं हाज़िर आहियां। उम्मीद थो करियां त अवी ख़ुशबाश ऐं आबाद हूंदो। नाज़रीन, आऊं सम्झां थो त अवां यकीनन सम्झी विया हूंदव त असीं नए फॉर्मेट ते नए सेट ते गॾु आहियूं, पर हिकिड़ी सरप्राइज़िंग ॻाल्हि इहा आहे त हूअं आऊं अकेलो अवां जे साम्हूं हाज़िर थींदो आहियां, पर अॼु मूंसां गॾु को होस्ट बि मौजूदु आहिनि। को होस्ट कंहिं बि तारीफ़ जूं मोहताज कोन आहिनि। असांजी ई स्क्रीन ते, आवाज़ टीवी जी स्क्रीन ते ॾाढो ज़बरदस्त ऐं कमाल जो शो कंदियूं रहनि थियूं ऐं अॼु असां सां गॾु आहिनि। न सिर्फ़ु अॼु, पर इंशाअल्लाह ईंदड़ जेके बि वीकेंड्स ते शो थींदा, यानी वीकेंड विद आवाज़, उन्हनि में असां सां गॾु शाना बशाना हूंदियूं। आऊं चाहींदुसि त थोरो अव्हांखे उन जे बारे में आऊं ॿुधाईंदो हलां। एटलस अबीर असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं माशाअल्लाह ॾाढियूं ज़बरदस्त वाइब्रेंट पर्सनैलिटी, ऐं जेके न सिर्फ़ु इन इलेक्ट्रॉनिक मीडिया ते एक्टिव आहिनि, पर इन सां गॾोगॾु सोशल मीडिया ते ॾाढो एक्टिव रहनि थियूं। ऐं इन खां अलावा बि पाण ॻाल्हि करियूं उन्हनि जी जेका डिलीवरी आहे, उन्हनि जो जेको कॉन्टेंट आहे, उन्हनि जी जेका मस्बत सोच आहे, ऐं आऊं उमेद थो करियां त उन्हनि सां अॼु जो प्रोग्राम न सिर्फ़ु अॼु ॾाढो सुठो ऐं यादगार रहंदो, पर ईंदड़ जेके बि प्रोग्राम हूंदा ॾाढा ज़बरदस्त, लाभायता, कारायता ऐं अञा वधीक ख़ूबसूरत हूंदा। आऊं बजाए इन जे जो उन्हनि जी शख़्सियत जे बारे में थोरी घणी ड्रेग करियां, ऐं चाहींदुसि, बल्कि उन्हनि खे रिक्वेस्ट कंदुसि हू अव्हां सां बि ज़रूरु कम्युनिकेट कनि ऐं उन्हनि खे इन प्लेटफॉर्म जे ज़रिए, आवाज़ टीवी जी समूरी सथ जे ज़रिए, आऊं पंहिंजे ज़रिए इन्हनि खे इन प्रोग्राम में तमामु घणियूं वाधायूं ऐं तहे दिलि सां भलीकार करियां। Thank you so much. You welcome अबीर, you are deserving. Thank you. पंहिंजी मुलाक़ात mostly and all the time weekends se thindi rehndi ahe. You must have seen me on Awaaz 360 and now you will also be seeing me on Weekend with Awaaz. It's a morning show. सुबह साण तव्हां सां मुलाक़ात थींदी, असां इलाही टॉपिक्स ते ॻाल्हाईंदासीं, जनरल डिस्कशन्स कंदासीं, करंट अफेयर्स ते ॻाल्हाईंदासीं, आम ज़िंदगी जे इशूज़ ते ॻाल्हाईंदासीं। ऐं असांजी नाज़रीन ऑडियंस, तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि चवां, वीकेंड्स आर एक्सट्रीमली इम्पॉर्टेंट। 9 to 5 वर्कर हुजे, चाहे को फैमिली वारो हुजे, चाहे को फार्मर हुजे, वीकेंड हिकिड़ो अहिड़ो वक़्तु आहे जंहिंमें स्टूडेंट्स, ॿारनि खे बि ऑफ हुजे थो, माइट घर वेहनि था, कॾहिं घुमण था वञनि, कॾहिं रिजुविनेट करण जी कोशिशि था कनि, कॾहिं शॉपिंग ते था वञनि। वीकेंड्स आर एक्सट्रीमली इम्पॉर्टेंट, राइट। उन सां गॾु तव्हांखे ॿुधाईंदी हलां त कराची जी ट्रैफ़िक या कंहिं बि शहर जी ट्रैफ़िक एतिरी त हिकिड़ो क्रूशल हिकिड़ी सिचुएशन आहे जंहिंमें असांखे टाइम मैनेजमेंट करणु तमामु इम्पॉर्टेंट थी थिए। असांजी प्रोफेशन में त टाइम मैनेजमेंट इज़ एब्सोल्युटली की, ऐं ॿियनि प्रोफेशन्स में शायदि थोरो सो मार्जिन हुजे, लेकिन जॾहिं तव्हां निकिरो था त तव्हांखे केतिरो मार्जिन रखिणो थो खपे, या तव्हां जेॾी महिल मूंखे 9 o'clock ते पहुचणो आहे त छा आउं 10 ते निकिरां। Traffic is so unpredictable. Imtiaz, what do you think about morning times? What do you think about day times? छा तव्हां नाइट आउल आहियो ज़्यादा या तव्हां मॉर्निंग बर्ड आहियो? What do you say about that? एग्जैक्टली, सभ खां पहिरियां त आऊं तव्हांखे जस्ट ॾियां थो अहिड़ो टॉपिक जेको मुंहिंजी दिलि वटां आहे, ऐं आऊं सम्झां थो हर माण्हूअ खे पंहिंजी ज़िंदगीअ में कामयाबु थियण जे लाइ टाइम मैनेजमेंट जो स्किल हुजणु तमामु घणो ज़रूरी आहे। ऐं जिते पाण ॻाल्हि करियूं था टाइम मैनेजमेंट जी, त हिकिड़ो अहिड़ो माण्हू जेको पंहिंजे कम सां, पंहिंजे टाइम सां ऐं पंहिंजे किरदार सां कमिटेड आहे, कमिटमेंट ते पूरो लहे थो, किथे वञिणो आहे, मीटिंग में पहुचणो आहे, सुबुह जो इंटरव्यू स्केड्यूल्ड आहे, ऐं किथे कंहिं दावत में वञिणो आहे, कॾहिं बि राति जो ॾींहं जो टाइम थी सघे थो। उन वक़्तु उन अमल में अव्हांखे टाइम खां पहिरियां पहुचणु अव्हांजी शख़्सियत खे अञा वधीक निखारे थो ऐं अव्हांजी शख़्सियत में अञा वधारो आणे थो, पाइदारी आणे थो, मज़बूती आणे थो। आॾो वारो माण्हू अव्हां ते यकीन करे थो। कंहिं बि अवी कंपनीअ में आहियो, कंहिं बि चैनल ते आहियो, त पोइ आॾो वारा सम्झंदा त यार हीअ ॾाढो ज़बरदस्त कॉमिटेड आहिनि, इन करे असीं इन्हनि सां हली सघूं था ऐं हीअ असांजी कंपनी जा असासा थी सघनि था। साॻी रीति जेको तव्हां मूंखां सवालु कयो आहे, उहो सवालु ॾाढो सुठो आहे।
आउं कोशिशि कंदो आहियां त राति जो जल्दी सुम्ही रहां ऐं सुबुह जो बि जल्द उथी पवां, छाकाणि त सुबुह जो अबीर तव्हां ॾिसंदियूं हुयूं त पाण जीअं ई सुबुह जो 7 वॻे 8 वॻे रोडुनि ते निकिरंदा आहियूं त रोडुनि ते हिकिड़ी अजीब कशमकश बि हूंदी आहे, ख़ूबसूरत मंज़र हूंदो आहे। ऐं वॾी मज़े जी ॻाल्हि मांखे ॿुधायां, सुबुह जो सिजु उभरंदे अगरि तव्हां ॾिसी वरितो ऐं सिजु उभरण जी जेका मंज़रकशी आहे उहा अगरि तव्हां करे ॾिठी त पोइ ॾाढो सुरूर सुकून लुत्फ़ मिली वेंदो ऐं अव्हांजे दिलि में जेके बार हूंदा, वज़न हूंदा, कंहिं टेंशन में हूंदियूं त पोइ उहे कुझु वक़्त जे लाइ तमामु घणा झका थी वेंदा। यानी इहो चई सघिजे थो त अगरि आउं तव्हांखां पुछां त आर यू वुड यू चूज़ सनसेट और सनराइज़ त यू विल ईज़ीली चूज़ सनराइज़। बिल्कुलु एग्ज़ैक्टली। ऐं छा तव्हां कॾहिं सी व्यू ते वञी करे सनराइज़ ॾिसण जो को अहिड़ो प्लान कयो आहे जेको फजर जो टाइम थिए थो 5:30 AM या 5 AM? हा बिल्कुलु अबीर, तव्हां पाण यूनिवर्सिटी में पढ़ियूं आहियूं ऐं असीं बि यूनिवर्सिटीअ जा ई शागिर्द रहिया आहियूं, इन करे जॾहिं ख़ासि तौर ते असीं बोर थींदा हुआसीं, क्लासिस सेम टाइम ते हलंदा, सेम टाइम ते सेम शेड्यूल रहंदो, त पोइ असीं थोरो नवाण आणण जी कोशिशि कंदा हुआसीं ऐं एडवेंचर्स करण जी कोशिशि कंदा हुआसीं। सो ॿ भेरा असांखे ईअं ई मौक़ो मिलियो त सुबुह जो सवेर वञी करे हिकु भेरो त असीं सी व्यू ते वियासीं ऐं ॿियो भेरो असां कंहिं तमामु लॉन्ग रूट ते वञी करे नाश्तो कयोसीं। ऐं यकीनन जॾहिं तव्हां नाश्तो कंदव लॉन्ग रूट ते तव्हांखे वञिणो हूंदो त तव्हांखे वेरी अर्ली मॉर्निंग तव्हांखे उथणो हूंदो। सो उहे 2 लम्हा मूंखे यादि आहिनि ऐं उहे विसरनि कोन था। सफ़र जी अगरि ॻाल्हि कयूं त चाहे शहर जो सफ़र हुजे या चाहे ॿिए प्रोविंस जो सफ़र हुजे, सफ़र जी हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि पाण ॾिसूं था त उन में सनराइज़ बि ख़ूबसूरत थी लॻे, ऐं सम्झंदमि सनसेट बि ख़ूबसूरत थी लॻे। ऐं ॿियो त असांजी ज़िंदगी में असां एतिरो डिजिटलाइज़ त थी चुका आहियूं जो असांजो स्क्रीन टाइम एतिरो आहे जो असां डे टाइम पंहिंजे पाण खे या सन एक्सपोजर असांजो तमामु घटि थो थिए। 9 to 5 जॉब्स में बि असांखे तमामु लिमिटेड एरिया में ऑफिस स्पेसिस में विहणो थो पवे, फुली एयर कंडीशन रूम्स में असांखे विहणो थो पवे, उन सां सन एक्सपोजर तमामु लिमिटेड थो थी वञे, विच ऑफ कोर्स हैज़ अ लॉट ऑफ हेल्थ इफेक्ट्स टू। यू नीड वाइटामिन डी, यू नीड कैल्शियम, ऐं उनखे कन्वर्ट करण जे लाइ तव्हांखे सनलाइट जी ज़रूरत आहे। त आई थिंक हिकिड़ो माण्हू जेको आहे इम्तियाज़, उनखे मॉर्निंग पर्सन थियण जी कोशिशि ज़रूरु करणु खपे। ऑल्दो नाइट आउल्स बि हूंदा आहिनि ऐं नाइट आउल्स उहे अक्सर हूंदा आहिनि जेके मोस्टली माण्हू तमामु टेक्निकल हूंदा आहिनि ऐं तमामु घणा आउट परफॉर्मर्स बि हूंदा आहिनि ऐं इलाही क्रिएटिव बि हूंदा आहिनि पंहिंजी अप्रोच में। बट आई थिंक अगरि तव्हां सुबुह जी जेका सनराइज़ आहे उहा नथा ॾिसो या सुबुह जो तव्हां एक्सपीरियंस नथा कयो त पोइ लाइफ थोरी अधूरी आहे। अभी जीअं पाण ॻाल्हि कईसीं न, हिकु ॾिसो 2 एस्पेक्ट्स थी विया। हिकु त पाण सुबुह जो सवेर उथूं था, सनराइज़ ॾिसणो आहे, पसणो आहे, सम्झणो आहे, कुदरत खे ख़ासि तौर ते पाण कुदरत जे नज़ारनि खे ॾिसूं, कुदरत जी नेमतुनि खे ॾिसूं ऐं कुदरत खे पाण खे पसण जी कोशिशि करियूं त यकीनन सुबुह जो वक़्तु असांजो ॾाढो ज़बरदस्त ऐं ख़ूबसूरत इंतिख़ाबु हूंदो। उन वक़्तु सुबुह जो पाण ॾिसंदा आहियूं त पखियुनि जा वलर ऐं पखियुनि जूं मिठड़ियूं ॿोलियूं, मिठड़ा आवाज़ जेके अव्हांजे कननि ते पवनि था त यकीनन अव्हांखे सुरूर बख़्शनि था। इन सां गॾोगॾु पाण जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं पंहिंजी प्रोफेशन जी, पंहिंजे ई कम जी, पंहिंजी ज़िंदगीअ खे बामक़सद ऐं मंज़िल ताईं पहुचाइण जे लाइ, तॾहिं बि असीं सोचींदा आहियूं त यार उहे कम जेके असांखे टाइम ते करणा आहिनि, वक़्तु सिर करणा आहिनि, उन्हनि जे लाइ बि ज़रूरी आहे तव्हां अर्ली प्रिपरेशन करे वठो। मिसाल जे तौरु सुभाणे अगरि अव्हांखे किथे वञिणो आहे ऐं उन में ज़ाहिर आहे अव्हांखे ड्रेस कोड रखिणो हूंदो, उन में के फाइल्स हूंदा, बेशक इलाही सारा माण्हू जेके जॉब्स न वेंदा हूंदा, इलाही सारा माण्हू जेके सिहत जे मामलात में तमामु घणा वर्स चढ़ियल हूंदा, परेशान हूंदा, उन्हनि खे फाइल्स खणी वञी करे सुबुह जो हॉस्पिटल में कतारुनि में बीहणो हूंदो, नंबर वठिणो हूंदो। पर इन केस अगरि उन्हनि जो ॾींहुं मिस थो थी वञे त पोइ पॉसिबल आहे उन्हनि जो ऑपरेशन जो ॾींहुं रखियलु हुजे ऐं उहो ई ॾींहुं मिस थी वञे त पोइ 1 महीनो अॻिते हलियो वेंदो ऐं उन खां पोइ उन्हनि जी सिहत बि मुतासिर थींदी। सो इन करे साॻी रीति असांजी ज़िंदगीअ में ॿिया बि अहम मसइला थियनि था। जॾहिं तव्हां लेट थी वञो था त यकीनन अवी पाण अंदरि बि गिल्टी फील था करियो त यार आउं त कमिटेड कोन आहियां, आउं त पाण सां ई सचो कोन आहियां। छाकाणि त अभी अव्हांखे ख़बर आहे असांजे अंदरि बि हिकिड़ो इंसानु वेठल आहे, उहो असां सां ॻाल्हाईंदो आहे, असीं उन सां ॻाल्हाईंदा आहियूं, ख़ामोश आवाज़ ईंदियूं आहिनि
त यार अमी केतिरा सचा आहियो, पंहिंजो पाण सां केतिरा पाण खां केतिरा मुतमइन आहियो ऐं पंहिंजे पाण लाइ केतिरो पतोड़ियो था, इन बाबति तव्हांजो छा ख़्यालु आहे? इनर कॉन्शियसनेस ॾाढी कॉमन आहे हर इंसान में। आउं त चवंदमि त जेतिरा ज़्यादा ओपिनियंस इंसान रखंदो आहे या जेतिरा कॉन्ट्रडिक्टिंग ओपिनियंस इंसान रखंदो आहे, ओतिरो उनजो इनर डायलॉग जेको आहे सो डीप हूंदो आहे। तव्हां ॾिठो हूंदो तमामु घणी सोच रखंदड़ वारा माण्हू, तमामु घणा वॾा दानिश्वर हुए, अक्सर इहो चवंदा आहिनि त असांखे पंहिंजे इनर कॉन्शियस, इनर कंसाइंस असांखे हुनखे जवाबु ॾियणो आहे। असांखे पंहिंजे मोरल कंपस सां अलाइंड रहण जी असांखे कोशिशि करणी आहे। प्रोक्रेस्टिनेशन ऑफकोर्स हिकिड़ी अहिड़ो सिचुएशन आहे जेका क्योरेबल आहे डेफिनेटली। कॾहिं कॾहिं इट्स ऑल्सो मेडिकली डायग्नोसेबल इफ यू टॉक अबाउट ADHD। त ADHD में अटेंशन डेफिसिट डिसऑर्डर दैट इज़, उन में त डेफिनेटली तव्हां प्रोक्रेस्टिनेट कंदा आहियो ऐं दैट इज़ समथिंग जंहिंमें तव्हांखे मेडिकल अटेंशन जी ज़रूरत आहे। बट इन ओवरऑल लाइफ प्रोक्रेस्टिनेशन हिकिड़ो, या त तव्हां डूम स्क्रोलिंग कंदा रहंदा आहियूं, त पाण डूम स्क्रोलिंग कंदा रहंदा आहियूं त उन में बि असां काफ़ी प्रोक्रेस्टिनेट कंदा आहियूं। इम्पॉर्टेंट कम ऐं टास्क जेके आहिनि उहे पेंडिंग में वेंदा हली आहिनि, रहिजी वेंदा आहिनि। त इहो हिकिड़ो वॾो इशू आहे। लेकिन ऑफकोर्स हिकिड़ी आउं चवंदमि इम्तियाज़ त इहो हिकिड़ो प्रोसेस आहे। इहे कुझु इनर सिचुएशन्स हूंदियूं आहिनि जंहिंखे पाण खे पंहिंजे पाण में कमु करे ऐं पंहिंजी काउंसलिंग पाण करे डीलिंग करणु खपे हिन सां। बिल्कुलु। अच्छा अभी अव्हां पंहिंजी हर माण्हू पंहिंजी शख़्सियत खे, पंहिंजी सोच खे ऐं फ्यूचर प्लान्स खे सुञाणंदो आहे ऐं किथे किथे पाण उहे पॉइंट्स पाण नेगेटिव न चवंदासीं, हमेशह अव्हांजा कुझु एरियाज़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके इम्प्रूवेबल हूंदा आहिनि। सो अव्हां पंहिंजा इम्प्रूवेबल एरियाज़ कॾहिं डिफाइन कया या आइडेंटिफाई कया त यार ही शइ मूंखे इम्प्रूव करणु घुरिजे, थी सघे थी? बिल्कुलु बिल्कुलु। ऐं इम्तियाज़ मेन इशू जेको मूंखे अगेन ॾाढो लॻंदो आहे पंहिंजे पाण में ऐं जेको महसूसु कंदी आहियां, हिकिड़ो त डेफिनेटली प्रोक्रेस्टिनेशन त आहे। आई फाइंड माई सेल्फ डूम स्क्रोलिंग अ लॉट। ॿियो जेको आहे सो आहे परफेक्शनिज़म। अगरि का शइ परफेक्ट न आहे त आउं उन जा सां थ्रू वेंदमि कोन। ऐं आउं सम्झां थी इहो ॾाढो ड्रॉबैक आहे। देयर इज़ नथिंग टू बी टू प्राउड अबाउट इन दिस केस। छो त ॾिठो वञे त अगरि तव्हां कंहिं शइ में फेल न पिया थियो त तव्हां कामयाब बि न पिया थियो। एग्ज़ैक्टली। फेलियर इज़ द ओनली वे टूवर्ड्स सक्सेस। त जेॾी महिल तव्हां पंहिंजे पाण खे फेल थियण न ॾींदा आहियो त तव्हां पंहिंजे पाण खे कामयाबी खां बि रोकींदा आहियो। त इम्तियाज़ मुंहिंजी पर्सनल ऑब्ज़र्वेशन पंहिंजे बारे में अगरि आउं ॿुधायां त मूंखे परफेक्शनिज़म जो ॾाढो हिकिड़ो चैलेंज ईंदो आहे। आई फाइंड इट वेरी हार्ड कि आउं हाफ बेक्ड शइ जेका आहे सा अॻियां ॾेई सघां या उन सां प्रोसीड करे सघां। तमामु घणो माण्हू पोइ एनालिसिस पैरालिसिस में फासी पवंदा आहिनि। अच्छा अव्हां ॻाल्हि कई आहे फेलियर जी। आउं सम्झां थो त हर कंहिंजो पंहिंजो ख़्यालु हुजे थो ऐं हर कंहिंजा पंहिंजा फैक्ट्स एंड फिगर्स बि हुजनि था, पर आउं सम्झां थो फेलियर्स असांजी ज़िंदगीअ में को लफ़्ज़ आहे ई न, हुजण बि न घुरिजे। उन में हिकिड़ी लर्निंग आहे। फेलियर खे पाण लर्निंग तौरु वठंदासीं ऐं जॾहिं लर्न कंदासीं कुझु शयुनि खे अनलर्न करे त पोइ असीं ज़िंदगीअ में कामयाबी बि हासिलु करे सघूं था। ऐं जेतिरे क़दुरु ॻाल्हि आहे पाण प्रोक्रेस्टिनेशन जी ऐं इन खां पोइ तव्हां पाण ॻाल्हि कई परफेक्शन जी। आउं सम्झां थो ज़िंदगीअ में परफेक्शन जी ॻोल्हा कंदासीं त पाण ॻोल्हा कंदा ई रहिजी वेंदासीं। सो आउं सम्झां थो जेके बि ज़रिया अव्हां वटि मौजूदु आहे, जेको बि टैलेंट अव्हां वटि मौजूदु आहे, जेको कमु करणु चाहियो थियो हुई ऐं हालात हाज़िरा में जेतिरो परसेंटेज थी सघे थो उनखे अॻिते वधायो। स्टेप बाय स्टेप पॉसिबल आहे तव्हां उन शइ ताईं पहुची वञो जेका अव्हांजे दिलि में आहे, जेको अव्हांजी ख़्वाहिश आहे। छा सम्झो थियो? इन बाबति छा ख़्यालु आहे? आई कंप्लीटली एग्री। आउं सम्झां थी इम्तियाज़ त जेतिरो बि तव्हां पंहिंजे पाण खे इम्प्रूव कंदा रहंदा, पंहिंजे पाण खे हिकिड़ो सेल्फ अवेयरनेस हुजणु तमामु इम्पॉर्टेंट आहे। नाज़रीन इहो हमेशह यादि रखिजो त तव्हांजो सही तव्हांजो ग़लति थी सघे थो, ग़लति ऐं सही एग्ज़िस्ट करे सघे थो, लेकिन पंहिंजी पर्सनैलिटी में ग्रोथ आणणु, पंहिंजे कम में ग्रोथ आणणु ऐं पंहिंजे स्किल सेट में ग्रोथ आणणु, उन जे लाइ तव्हांखे पहिरीं इम्तियाज़ आउं सम्झां थी इनवर्ड ॾिसणु अचणु खपे। तव्हांखे इहो अचणु खपे त आउं आइडेंटिफाई करे सघां कि मूं में चैलेंजिस कहिड़ा आहिनि, ऐं चैलेंजिस कहिड़ा थी फेस कयां ऐं उन सां गॾोगॾु कहिड़ा इशूज़ आहिनि जेके मुंहिंजे साम्हूं आहिनि, ताकी इवेंचुअली असां जेको आहे सो कंहिं इम्प्रूवमेंट जी तरफ़ वञी सघूं। बिल्कुलु ठीकु। अच्छा हिते ई आउं हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु एड ऑन कंदो हलंदुसि। जिते तव्हां ॻाल्हि कई न, असीं उहे शयूं
ऐं जेके नोटिफाई करियूं था उन्हनि खे लिखणु तमामु घणो ज़रूरी आहे ऐं बिल्कुलु। यकीनन नवीन नाज़ीन पॉसिबल आहे अवां मुंहिंजी ॻाल्हि सां इन सां एग्री करियो त जॾहिं बि असीं कंहिं बि मक़सद जे लाइ वेंदा आहियूं ऐं उन मक़सद खे जॾहिं पेपर ते पाण तहरीर कंदा आहियूं त पोइ अधु कमु असांजो उते ई थी वेंदो आहे छाकाणि त असांजो माइंड क्लियर थी वेंदो आहे लिखण सां अवां जूं जेके कंफ्यूजन्स आहिनि उहे क्लियर थी वेंदियूं आहिनि जॾहिं तव्हां कंहिं बि कम खे लिखंदव बुलेटिन्स में लिखंदव त पोइ तव्हांखे ख़बर पवंदी आउं ही कमु करणु वञा पियो इन में ही इश्यूज़ अची सघनि था ही प्रेशर अची सघनि था ही चैलेंज अची सघनि था बिल्कुलु ही लर्निंग पॉइंट्स अची सघनि था पॉसिबल आहे तव्हां उन कमु शुरू करण खां पहिरियां ई उन्हनि नुक़साननि खां बची सघो जेके तव्हांखे फ्यूचर में अचण वारा हुजनि इन करे बिल्कुलु। आउं सम्झां थो त अव्हांखे स्टिकी नोट्स यूज़ करणु घुरिजनि ऐं हालांकि इलाही सारा माण्हू आहिनि जेके अॼुकल्ह त गैजेट जो दौरु आहे अॼुकल्ह मोबाइल में बि पाण उहे कम समूरा लिखी वठंदा आहियूं टू डू लिस्ट ठाहे वठंदा आहियूं त यार सुभाणे मूंखे ही कमु करिणो आहे ही कमु करिणो आहे त पोइ असीं रिकॉल कराईंदा आहियूं बेसिकली पंहिंजे दिमाग़ खे असांखे कमु यादि हूंदो आहे ज़िमेदारीअ जो अहसासु ॾियारींदा आहियूं बिल्कुलु। लिखण बि हिकिड़ो ॾाढो सुठो अमल आहे ऐं आउं इन प्रोग्राम जी तवसर सां अव्हां खां बि ज़रूरु पुछणु चाहींदुसि त नाज़रीन छा अव्हांजी इहा प्रैक्टिस रहे थी को बि कमु करणु वञो था को बि कमु अव्हांजी ज़िंदगीअ में का बि ज़िमेदारी अव्हांजी ज़िंदगीअ में आहे त उहे छा लिखत में हुजे थी टाइम ते उनजो पूरो करण जी कोशिशि करियो था या न ऐं इते ई एटलस हलूं था हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़ नाज़रीन चैनल चेंज न कंदा दोबारा तव्हां सां मुलाक़ात थींदी मुंहिंजी ऐं इम्तियाज़ जी ऑन वीकेंड विद आवाज़ स्टे ट्यून्ड स्टे विद अस वेलकम बैक नाज़रीन हिकिड़ी नंढड़ी साईअ खां पोइ असां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं यू आर वॉचिंग वीकेंड विद आवाज़ बिल्कुलु नाज़रीन अव्हांखे ख़बर आहे त असांजी सिंध समूरी सोन आहे सिंध में असांजा नौजवान बाशऊर आहिनि मंशूर रखनि था पंहिंजी ज़िंदगी में पाण मैदान मल्हाइण ॼाणीनि था अॼु हिकिड़ी ज़बरदस्त ऐं कमाल जी स्टोरी इंस्पिरेशनल स्टोरी तव्हां सां शेयर करण वारो आहियां थोरी देरि पहिरियां जेको मूं इंट्रोडक्शन खां पहिरियां ई हिकिड़ो शेयर चयो उनजो मक़सदु इहो हो जेको हाणे पाण डिस्कस कंदासीं नाज़रीन आउं सम्झां थो सिंध जो उहो शऊरवंद नौजवान जेको तालीम सां वाॻियल आहे सुलाड़ियल आहे वांझियल आहे उनखे ख़बर हूंदी त CSS छा हुजे थो सेंट्रल सुपीरियर सर्विसिस जेको एग्ज़ाम वरितो वञे थो FPSC फेडरल पब्लिक सर्विस कमीशन जे तरफ़ां ऐं हीअ समूरे मुल्क आई मीन पाकिस्तान जो ॾुखियो में ॾुखियो ऐं वॾे में वॾो एग्ज़ाम हुजे थो ऐं यकीनन इन में कामयाबी माणण जे लाइ नौजवाननि खे शागिर्दनि खे ॾींहुं राति महिनत करणी पवे थी ऐं ॾाढी कमिटमेंट सां लगन सां दिलचस्पीअ सां महिनत करणी पवे थी ऐं हीउ एग्ज़ाम सालो साल थिए थो ऐं इन एग्ज़ाम जे थ्रू इलाही सारा शागिर्द जेके ब्यूरोक्रेसी में वञनि था ऐं पब्लिक जेके मैनेजमेंट जूं सर्विसिस हुजनि थियूं उन्हनि में उनजी एलोकेशन थिए थी अॼु बि हिकिड़ो अहिड़ो नौजवान असां सां गॾु आहे जंहिं नौजवान न सिर्फ़ु पंहिंजो ॻाट ऊचो कयो आहे पंहिंजो पाण मथां फ़ख़्रु आहे पर यकीनन आउं इन प्लेटफॉर्म जे ज़रिए आउं आवाज़ TV जी सथ जे समूरी सथ जे तरफ़ां उन्हनि खे ख़ुशि आमदीद त ज़रूरु चवणु चाहींदुसि असांखे तमामु घणी ख़ुशी थिए थी त असांजी सिंध में अहिड़ा सबाजड़ा ऐं अहिड़ा होनहार शागिर्द मौजूदु आहिनि जेके न सिर्फ़ु पंहिंजो पाण सां कमिटेड हुजनि था पंहिंजो पाण खे अॻिते वधाइणु चाहिनि था पर पंहिंजी समूरी सिंध जेका असांजी धरती आहे सुहिणी धरती आहे जिते असीं जनम वठूं था उन धरतीअ जो मान ऐं ॻाट ओचो कनि था सो जी बहरहाल अॼु असां वटि हिकिड़ो अहिड़ो नौजवान मौजूदु आहे जंहिं CSS 2025 में पाकिस्तान में 3 पोज़ीशन ऐं समूरी सिंध में पहिरीं पोज़ीशन माणी आहे ऐं उन इन CSS एग्ज़ाम जे थ्रू ASP तौरु एलोकेट थियो आहे इन खां अलावा बि पाण ॻाल्हि कंदा हलूं त PSP ग्रुप में उन्हनि पहिरीं नंबर पोज़ीशन माणी आहे असां वटि मौजूदु आहिनि असांजे स्टूडियो में लाइव कॉल जे ज़रिए ऐं ज़ूम जे ज़रिए तारिक हफ़ीज़ बुगियो साहिबु जिन जो तालुक़ु आहे शहर वारा खां ऐं हिकिड़ो नंढड़ो ॻोठु आहे आबाद बुगियो असीं उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में तहे दिलि सां भलीकार करियूं था तारिक साहिबु अव्हांखे भलीकार करियूं था वॾी महिरबानियूं आवाज़ TV जे तरफ़ां आवाज़ TV लाइ ऐं उन खां अलावा मॉर्निंग
आवाज़ जी महिरबानी जिन मूंखे मदद कयो। हाँ तारिक भाई अभी माशाल्लाह ज़बरदस्त तरीक़े सां पंहिंजी परफॉर्मेंस ॾेखारे अहिड़ी की पोज़ीशन ते एलोकेट थिया आहियो ऐं असांखे बि ॾाढी ख़ुशी थिए थी। वधीक अव्हां सां अबीर ॻाल्हाईंदियूं आऊं सिर्फ़ु एतिरो चवणु चाहींदुसि त आवाज़ टीवीअ जी समूरी सथ जे तरफ़ां अव्हांखे तहे दिलि सां लख लख वाधायूं हुजनि। तारिक वॾी महिरबानी। तव्हांजी जर्नी तमामु आई वुड से ट्रांसफॉर्मेशनल रही हूंदी, तमामु तव्हां इंटरपर्सनली बि ग्रो कयो हूंदो पंहिंजी नॉलेज सां गॾोगॾु। बिफोर आई गेट इन द टेक्निकल क्वेश्चन्स, तव्हां मूंखे पंहिंजी CSS जर्नी, तव्हांजी प्रिपरेशन कीअं थी, तव्हां किथां प्रिपेयर कयो, तव्हां के काऊं अटेम्प्ट हुयो इहो तव्हांजो, इन जे बारे में असांजे ऑडियंसिस खे थोरो ॿुधाईंदा, असांखे ॿुधाईंदा, प्लीज़ गो अहेड। अच्छा, मां ॿुधाईंदो हलां त सभ खां पहिरियां जेका मुंहिंजी CSS जर्नी थी हुई उहा मुंहिंजी 9वीं क्लास खां वठी करे मुंहिंजो मामो आहे जंहिं वटि मूं रहियुमि ऐं हू हिन वक़्तु असिस्टेंट प्रोफेसर बि आहिनि गवर्नमेंट डिग्री कॉलेज लाड़काना में। त उन्हनि मूंखे 9वीं क्लास खां वठी CSS जे बारे में आगाही ॾिनी ऐं गॾोगॾु जेको आहे मूंखे उन्हनि उन वक़्त खां वठी एसेज लिखाइण थी विया या इंग्लिश ते कमु कराइण थी वियो। उन सां मूंखे जेको आहे उन्हनि सलाहियो ऐं जॾहिं मां अॻिते वधियुमि काइदे आज़म यूनिवर्सिटी इस्लामाबाद मूंखे जेको आहे त हिकिड़ो बाय चॉइस मां ओॾे वियुमि विदाउट गोइंग इन टू मेडिकल एंड इंजीनियरिंग फील्ड्स। त मूं परसू कयो हिस्ट्री खे, जेको अहिड़ो सब्जेक्ट आहे जंहिंखे सम्झो वेंदो आहे त इन सब्जेक्ट में सुभाणे को फ्यूचर न हूंदो, स्कोप न हूंदो। ऐं 4 साल मां काइदे आज़म यूनिवर्सिटी में पढ़ियुमि ऐं हुतां जी जेका फैकल्टी ऐं ओवरऑल इन्वायरमेंट हुयो उन में बि मूं काफ़ी लर्निंग कई जेका CSS में मूंखे अॻिते हली कमु बि आई। ऐं मां 4 साल जेके आहिनि त अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट पोजीशन हासिल कई हर 8 सेमेस्टर्स में। गॾोगॾु मूं हिकिड़ो सेमेस्टर जेको आहे यूग्रेड एक्सचेंज प्रोग्राम जे तहत जेको आहे अमेरिका में बि गुज़ारियो। उन खां बाद में जॾहिं ग्रेजुएट थी आयुमि मां काइदे आज़म यूनिवर्सिटी मां, त मूं इस्लामाबाद में जेको आहे हिकु 3 महीननि जो अकेडमी 3 महीननि लाइ जॉइन कई जेका CSP's अकेडमी आहे। उन खां पोइ मूं सेल्फ स्टडी जेका इस्लामाबाद में पब्लिक लाइब्रेरी आहे, इस्लामाबाद पब्लिक लाइब्रेरी H8 में मूं उते रही करे तयारी कई ऐं गॾोगॾु जेको आहे मूं मुख़्तलिफ़ जेके आहिनि इवेल्युएशन सेशन्स कराया जिन में मुंहिंजो तमामु हिकिड़ो बहितरीनु उस्तादु हुयो सर मखमल हयात जसरा जेको बि पुलिस सर्विस ऑफ पाकिस्तान जो जेको आहे हिन वक़्तु ऑफिसर आहे, त उन्हनि मूंखे तमामु घणो गाइड कयो। सो इहा जेका जर्नी हुई तक़रीबन 8 महीननि जी ग्रेजुएशन खां बाद में, उहा मूं पंहिंजी हिकु त कुझु टाइम अकेडमी ऐं उन खां बाद में पंहिंजो पाण सां लाइब्रेरी सां जेको आहे गॾिजी हिकिड़ो सफ़र मूं खयो जंहिंमें मुंहिंजा साथी किताब ऐं मुंहिंजो जेको आहे त ओवरऑल नंढिड़ो हिकिड़ो सोशल सर्कल हुयो जेके रहिया। सही। तारिक तव्हांजी जर्नी अगरि आई थिंक इट्स सेफ टू से कि तव्हांजी जर्नी 9th खां जहिड़ो ऑलमोस्ट स्टार्ट थी वई हुई, उन खां पोइ यू एक्चुअली प्रिपेयर्ड फॉर CSS प्रॉपरली 8 months जे पूरे विंडो में। असांखे ॿुधाईंदव त हिकिड़ो त रूरल मां तव्हां टॉप कयो आहे, रूरल जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? तमामु दफ़ा इलाही अक्सर दफ़ा हर CSS जे रिज़ल्ट में असां हिकिड़ो ट्रेंड ॾिसंदा आहियूं त CSS करण वारा असांजा रूरल वारा ॿार तमामु घणो आउट परफॉर्म कंदा आहिनि, लेकिन उन सां गॾोगॾु अर्बन में कॾहिं कॾहिं सीट ख़ाली बि रहिजी वेंदियूं आहिनि। इन जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? सीट एलोकेशन, कोटा सिस्टम, लेट्स टॉक अबाउट इट। श्योर। अच्छा, इन में ईअं आहे त ॾिसो जेको आहे हिकिड़ो कोटा सिस्टम जॾहिं इंट्रोड्यूस थियो त उनजे पोयां कुझु रीज़न्स हुया। ऐं अच्छा, पहिरियां त इहो त सिंध रूरल में तमामु घणा जेके आहिनि त कैंडिडेट्स पास बि थींदा आहिनि ऐं कॉम्पिटिशन एतिरो हूंदो आहे जो काफ़ी दोस्तनि खे जेके एलोकेशन न मिलंदी आहे। जीअं 2024 जे अंदरि 4 कैंडिडेट्स खे एलोकेशन न मिली सघी, तोड़े जो उहो CSS जो सॼो जर्नी जेका आहे कोई 1.5 साल 2 साल जी जर्नी जेका आहे उहा तय करे अचे, उन खां बाद में पास बि थी आया ऐं पास रिटन एग्ज़ाम पास करणु जेको हिकिड़ो इट सेल्फ इज़ एन अपहिल टास्क। त उहा टास्क जेको आहे पूरी करे अचे, उनजे बावजूदि एलोकेशन न पई थिए। जॾहिं त अर्बन में जेके आहिनि सीट्स रहनि पियूं, हिन साल बि 3 सीट्स जेके आहिनि सिंध रूरल जूं उहे ईअं सम्झो त खुटी पियूं आहिनि। त इन कोटा सिस्टम जो जेको आहे न हिकु पसे मंज़र इहो बि आहे त जेके अर्बन असांजा कैंडिडेट्स आहिनि, अर्बन में जेके असांजा सिंध अर्बन आहे उन में CSS जे बजाए बिज़नेस ऐं मेडिकल फील्ड में रुझान तमामु घणो आहे, जंहिंजे करे जेको आहे असांजा सिंध अर्बन में सीट्स बज़ाहिर बची बि पवनि थियूं पियूं ऐं सिंध रूरल में जेको कॉम्पिटिशन टफ खां टफ थींदो थो वञे पियो। सही। तारिक, असां हिकिड़ो ॾाढो सवाल असां रिकरिंग अचे थो, असां आई एम प्रिटी श्योर कि इनफैक्ट असांजी ऑडियंस खे बि इहो सवाल हूंदो।
असांजी CSS जी प्रिपेरेशन जेॾी महिल असांजो ॿार एडमिशन वठे थो कंहिं अकेडमी में या कंहिं कॉलेज में एडमिशन वठे थो जस्ट टू प्रिपेयर फॉर CSS, राइट? असांजो रूरल जो ॿार शहर में अचे थो, कराची वञे थो या हैदराबाद वञे थो, ऐं पोइ जेको कराची या हैदराबाद में आहे या इवन रूरल में आहे उहे लाहौर बि वञे थो। इहा जेका हुनजी जर्नी आहे इन जे बारे में थोरो ॿुधायो। डू यू थिंक के करंटली सिंध में एतिरा क्लासी या एतिरा ऑन पॉइंट और एतिरा अप टू डेट अकेडमीज़ छा असां वटि मौजूदु न आहिनि? छो ॿार जेको आहे सो प्रेफर थो करे गोइंग टू लाहौर इंस्टेड ऑफ जस्ट प्रिपेयरिंग here in Sindh? I'm not talking about everybody, but of course majority we do see this trend happening. इन जे बारे में ॿुधायो थोरो। This is very valid question ऐं तमामु हिकिड़ो जेको आहे न ज़रूरत बि आहे हिन क्वेश्चन खे डिस्कस करण जी। त ईअं नाहे त सिंध में के अकेडमीज़ न आहिनि, पर अनफॉर्चुनेटली असांजो जेको नौजवान आहे उनजो ट्रस्ट जेको आहे उहो नथो थी सघे पियो। त जेकॾहिं असांजे लाड़काने शहर में जेकॾहिं का अकेडमी आहे त उन ते उन ॿार जो ट्रस्ट नाहे, या जेको आहे उन ॿार खे इहो थो लॻे त बसि मां एस्पेरेंट्स वांगुरु लाहौर हलियो वञा, मां इस्लामाबाद हलियो वञा। त इन में जेको आहे न हिकिड़ो किरदारु सभ खां घणो जेको आहे हिकिड़ो जेका ईअं खणी चवां त पैरासाइटिक मार्केटिंग आहे कुझु अकेडमीज़ जी, जिन जे करे ॿार जेको आहे उहो थोरो लाड़ो थी थो वञे पियो अहिड़नि ट्रैप्स में जेके आहिनि उनखे दे ब्लीड द पर्सन ड्राई, बट अनफॉर्चुनेटली उनखे छा थो थिए पियो 2 खां 3 साल गुज़री था वञनि पिया, पोइ ख़बर थी पए त मां त इहो कमु जेको आहे उते ई करे सघां पियो। जीअं अल्केमिस्ट में हू सैंटियागो गोज़ फॉर ट्रेजर ऐं उनखे ख़बर पवंदी आहे त ट्रेजर त मूंखे हिते बि मिले पियो। त अहिड़े ई क़िस्म जी जर्नी जेका आहे न असांजे नौजवाननि जी बि आहे। ऐं जेकॾहिं ॾिठो वञे त इन ॻाल्हि जे बरअक्स मूं हिन वक़्तु बि जेके असां सिंध जा नौजवान पास थिया आहियूं, चलो मुंहिंजो त इस्लामाबाद में मां ऑलरेडी रहां पियो त मूंखे ॿियो हंधि शिफ्ट थियणु जेको आहे को सूहे न पियो, ऐं न वरी मूंखे को सपोर्ट पियो करे उहो हर हिसाब सां। त बाक़ी असांजा जेके नौजवान आहिनि त उहे दोस्त जेके आहिनि कराची में, हैदराबाद में या लाड़काने में रही करे बि पास थिया आहिनि। ऐं लाड़काने जे सेंटर मां बि कुझु काफ़ी टाइम जेको आहे टॉप 15 टॉप 10 में स्टूडेंट्स अचनि था पिया। सो इट मेक्स नो डिफरेंस वेदर यू आर लिविंग इन लाड़काना और वेदर यू आर लिविंग इन लाहौर। इन जो को बि जेको आहे असर नथो पए, छो जो CSS जी जर्नी जेका आहे उहा इट सेल्फ जेका आहे हिकु जेसिताईं तव्हां हुनखे हिकु कंसिस्टेंसी सां सेल्फ स्टडी नथा कयो पिया त मुंहिंजे ख़्याल में उहा जर्नी तव्हांजी एॾी मीनिंगफुल कंक्लूजन ते नथी पहुचे पई। सो इट मेक्स नो डिफरेंस विच सिटी यू आर स्टडिंग इन। राइट, बिल्कुलु ठीकु। तारिक साहब, आउं हिकिड़ो सवाल करणु चाहींदुसि जेको मां सम्झां थो थोरो पहिरियां करणु घुरिजे हा। त जॾहिं CSS जो एग्ज़ाम माण्हू उन जी तयारी करे थो, यकीनन ॾाढो कमिटेड थी करे थो ऐं उन में उमेदूं बि तमामु घणियूं हुजनि थियूं। जॾहिं रिज़ल्ट आयो ऐं अव्हांखे ख़बर पई त आउं पास थी वियो आहियां ऐं माशाल्लाह मूंखे एलोकेशन बि मिली हुई, त अव्हांजा जज़्बात कहिड़ा हुआ? अव्हांजी फैमिली जा जज़्बात कहिड़ा हुआ? कहिड़ी रीति तव्हां सेलिब्रेट कयो? कहिड़नि दोस्तनि अव्हां सां सेलिब्रेशन में गॾिजाणी कई? छा चवणु चाहींदो उन मंज़र बाबति? अच्छा, हिन वक़्तु ताईं मां पंहिंजो फैमिली खां अलॻि ई आहियां। अच्छा, ऐं जी मां हुयुमि इस्लामाबाद में, त उते रिज़ल्ट आयो ऐं जीअं ई मूं कॉल कई पंहिंजे वालिदैन खे। सो अच्छा, सभ खां पहिरियां त आई वॉज टेकिंग शॉवर when the result came out and when I came out in my room there were thousands of calls। त या मूं इहो त सम्झो त CSS जी रिज़ल्ट आई आहे, पोइ मूं सभई कॉल्स कट करे मां पंहिंजे मेंटोर खे कॉल कई, सर मुरीद हुसैन जसरा खे। त सर आई नो दैट इट्स all the things that are happening is because of result। मूंखे रिज़ल्ट ॿुधायो त सर चयो you are secured 3rd position in Pakistan। So that was basically the thing which surprised me। छो त मूंखे रिज़ल्ट जे ॾींहं ताईं बि मूंखे इहो ख़्यालु न हुयो त मां इवन जेको आहे एलोकेशन बि मूंखे मिलंदी। छो त उन खां पहिरियां CSS 2024 मूं हिकिड़ो अटेम्प्ट फेल कयो हो ऐं मूंखे इहो पियो लॻे त मुंहिंजी जेका तयारी, मुंहिंजी हर शइ हुन में हिकिड़ी परफेक्शन सां थी हुई। ऐं उन जे निस्बत जेकॾहिं ॾिठो वञे त 2025 जा इम्तिहान मुंहिंजा एॾा के ख़ासि जेके आहिनि त शायदि मुंहिंजी फूड पॉइज़निंग थी वई इम्तिहाननि जे विच में। त मूंखे ईअं पियो लॻे त उन जे करे शायदि जेको आहे त ओड़ा न थी सघिया तबियत जी ख़राबी जे करे। सो अल्टीमेटली जॾहिं मूंखे इहा ख़बर पई त आई टॉक टू माय पेरेंट्स, टोल्ड देम दैट आई हैव सिक्योर्ड 3rd पोजीशन एंड पुलिस सर्विस ऑफ पाकिस्तान में न जेको फर्स्ट हूंदो आहे, टॉप ते हूंदो आहे, उनखे सीनियर ASP सॾियो वेंदो आहे एंड इट इज़ फॉर द लाइफ टाइम टाइटल। that was very blessing to have। and उन खां पोइ मूं जेको आहे तमामु घणो जेको कुझु दोस्त जेके आहिनि जिन में अगेन
सर मखमल हयात जसरा मुंहिंजो उस्ताद बि आहे ऐं मुंहिंजो ईअं सम्झो त वॾे भाउ वांगुरु बि आहे। सर ॾाढो जेको आहे मूंखे सुठो फील करायो एंड academy called me and we celebrated there and it was a blast. तारिक, तव्हां इन्हे खां पहिरीं छा कंदा हुयो? Let's talk about what have you been doing before you passed CSS? Yes. So before CSS मूं तक़रीबन 2024 में जॾहिं अटैम्प्ट ॾिनो, 2023 जे अप्रैल में मूं ग्रेजुएशन कई ऐं उन खां पोइ 8 खां 9 महीना जेके मूं CSS जी जर्नी खे ॾिना। बाद में जेको आहे जॾहिं CSS जा इम्तिहान थी विया त मां सेंटर फॉर रिसर्च एंड सिक्योरिटी स्टडीज़ में थिंक टैंक आहे जंहिंमें कमु कयो कुझु टाइम ऐं उते जेको त एज़ अ रिसर्च असिस्टेंट जेको आहे मूं वर्क कयो पिए। गॾोगॾु मूं CSS जा जेके ॿार आहिनि अकेडमी ते, मूं साॻी अकेडमी ते जिथे मां पढ़ियुमि उते मां जेको आहे इंग्लिश जा मज़मून बि जेके पढ़ाईंदो रहियुमि, इंग्लिश एसे एंड इंग्लिश प्रेसी कॉम्पोजिशन, त इहा मुंहिंजी थ्रू आउट जर्नी रही हुई। ऐं उन खां अलावा मां जेके सिंध जे अंदरि कम्युनिटी डेवलपमेंट इनिशिएटिव्स आहिनि जंहिंमें वुमन एम्पावरमेंट एंड फाइनेंशियल लिटरेसी ते ॾाढो कमु कयो इस्लामाबाद ऐं सिंध में, जंहिंमें ख़ासि करे मुंहिंजो जेको कमु हुयो उहो वोटिंग ट्रेंड्स इन रूरल वुमन उन ते मूं कमु कयो ऐं इंटरसेक्शन ऑफ क्लाइमेट चेंज एंड जेंडर बेस्ड वायलेंस बि मुंहिंजी जेको उन्हनि में अचे पियो एक्सपर्टीज़ में। बिल्कुलु ठीकु। अच्छा तारिक साहिबु, सवालनि जा तमामु घणा अंबार आहिनि छाकाणि त माशाल्लाह ॾाढी सुठी जर्नी अव्हां क्लियर कई आहे, पर आउं पुछणु चाहींदुसि जॾहिं अव्हांखे ख़बर पई त अव्हीं एज़ अ ASP एलोकेट थिया आहियो, यकीनन उन फील्ड बाबति JDs बाबति तव्हां रिसर्च बि कयो हूंदो त अॻिते हली करे तव्हांखे कहिड़ी JDs आहिनि, कहिड़ी जर्नीअ मां अॻिते हली करे ट्रेनिंग्स मां गुज़रणो आहे, ऐं यकीनन अव्हां ज़हन में ख़ाको बणायो हूंदो त आउं सिंध में हिन रीत ख़िदमात सर अंजाम ॾेई सघां थो। के बुलेटिन पॉइंट्स में असांखे ॿुधाए सघो था जेके तव्हां वञण सां उन्हनि खे इनिशिएट करण जी पंहिंजे पारां कोशिशि कंदा, प्लीज़। सभ खां पहिरियां न असांजो जेकॾहिं कंपैरिज़न कयूं इस्लामाबाद में मां रहां थो, उते उतां जी पुलिस ऐं पंजाब जी पुलिस ऐं सिंध जी पुलिस में, त मुंहिंजे ख़्याल में इदारो तमामु बहितरीन या ओवरऑल जेका पुलिस डिपार्टमेंट तमामु बहितरीन आहे। अञा वधीक जिन शयुनि में ज़रूरत आहे त उहा आहे कम्युनिटी पुलिसिंग जी। त माण्हुनि जो जेको आहे माण्हुनि खे पुलिस जेको आहे रीचेबल लॻे या वधीक रीचेबल लॻे, त इन शइ जी ज़रूरत आहे ऐं होपफुली देयर आर ऑफिसर्स जेके कनि था पिया ऐं पुलिस डिपार्टमेंट बि ओवरऑल इन ते कमु थो करे पियो त वधि खां वधि जेको आहे माण्हुनि खे एक्सेसिबल लॻे। गॾोगॾु जेको आहे इहो आहे त असांजी वुमन पुलिसिंग आहे जेका उन ते बि थोरो फोकस अॼुकल्ह दुनिया जो बि वधे थो पियो ऐं पाकिस्तान बि उन ते कमु करण जी कोशिशि करे थो, उन में बि आई foresee myself playing a major part considering my past experiences with women empowerment. I'll work on these issues and thirdly I'll Okay. बिल्कुलु ठीकु। तारिक साहिब, अव्हां असां सां गॾु ई रहिजो, अव्हां सां अञा वधीक थोरी घणी कचहरी करणी आहे छाकाणि त यकीनन तव्हां असांजे नौजवान लाइ तमामु वॾी इंस्पिरेशन आहियो। असीं हिकिड़ी नंढड़ी ब्रेक खां पोइ न्यूज़ हेडलाइंस खां पोइ वरी अव्हां सां गॾिजूं था। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। वेलकम बैक नाज़रीन, हिकिड़ी नंढी साईअ खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अवी ॾिसो पियो आवाज़ टीवी जी ख़ूबसूरत स्क्रीन ते ख़ूबसूरत प्रोग्राम वीकेंड विद आवाज़, ऐं असां सां गॾु हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त नौजवान मौजूदु आहे जंहिं माशाल्लाह CSS पास करण जे ज़रिए एज़ अ ASP उन्हनि जी एलोकेशन थी आहे। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल जारी सारी आहे। यकीनन उन्हनि जी ॻाल्हि मां अवी मुस्तफ़ीद बि थींदा, इंस्पायर बि थींदा। जी एटलस जी, CSS जी अगरि ॻाल्हि कजे त ॿारनि जो ऐं सोसाइटली तमामु घणो हिकिड़ो त इम्पॉर्टेंट ऐं प्रिविलेज एग्ज़ाम आहे। इट्स कंसिडर्ड प्रेस्टीज। पर अगरि सोसाइटी जी ॻाल्हि कजे त तमामु घणो दफ़ा इहो बि असां हिकिड़ो रुझान इम्तियाज़ ॾिसूं था, हिकिड़ो ट्रेंड ॾिसूं था त CSS एस्पायरेंट्स जेॾीमहिल पास करे था वञनि त उन खां पोइ उन्हनि जी एलोकेशन, गाॾियूं, इंसान ॿार जेके आहिनि असांजा यंगस्टर्स प्राइमरीली शशको ॾिसनि था, हिकिड़ी रिस्पेक्ट ॾिसनि था, हिकिड़ी पावर जी काफ़ी हंगर असां ॾिसूं था इलाही ॿारनि में, राइट? त उन सां हिकिड़ो इम्पोर्टेंट सवाल थो अचे पंहिंजे ज़हन में त आख़िर एग्ज़ैक्टली मोटिवेशन छा आहे CSS करण जी? इहो सवाल मुंहिंजो तव्हां खां आहे मिस्टर तारिक, तव्हां ॿुधाईंदव, असांखे ॿुधाइजो त तव्हांजी पंहिंजी पर्सनल CSS करण जी मोटिवेशन छा हुई? CSS खे करे उहा जेका आहे सभ खां पहिरियां त इहो आहे त ॾिसो हिन जर्नी में तव्हांखे न हिकु जेकॾहिं वर्क इन्वायरमेंट तव्हां ॾिसूं त हुन में सभ खां पहिरियां तव्हांजो वर्क इन्वायरमेंट इहो आहे त जंहिंमें क्रीम ऑफ पाकिस्तान जेका आहे तव्हां अगरि तव्हांजा कलीग्स थी करे तव्हां सां कमकार करे थी पई। तो फर्स्ट
motivation is the colleagues जेके एकड़ो again I am repeating the cream of Pakistan with competitive process ऐं उन मां अचनि था पिया ऐं उहो जेको आहे अची ऐं मुल्क ऐं क़ौम जी जेको आहे ख़िदमत करे थो पियो ऐं असां सां गॾु साथ ॾिए थो पियो हिकिड़ो सोशल गॾोगॾु जेको आहे उन सां इंसान जो जेको आहे सोशल कैपिटल डेवलप थो थिए पियो जेको बि मुंहिंजे लाइ हिकु तमामु घणी इंस्पिरेशन हुयो टू जॉइन CSS उन खां पोइ CSS इम्तिहान या PMS मां चवां त उन्हनि में इहे वाहिद इम्तिहान आहिनि जंहिंमें जेका करियर ग्रोथ आहे इहा अप टू 22 ग्रेड आहे BPS 22 ताईं जेके आहिनि त असांजा ऑफिसर्स हुन में वेंदा आहिनि सो अल्टीमेटली हिकिड़ो ग्रोथ जेका वर्टिकल मोबिलिटी आहे उहा तमामु सुठी आहे ऐं साउंड आहे हुन में CSS जे इम्तिहाननि खां बाद में जेको ऑफिसर्स आहिनि हुननि लाइ ऐं टी ॻाल्हि जेका ॾिसूं त जेके वर्क जॉब जेके आहिनि त हुन में कैरेक्टरिस्टिक्स में ॾिठियूं वेंदियूं आहिनि त हाणे जॉब जी नेचर कहिड़ी आहे हिन में नेचर ऑफ जॉब इहा आहे त असां जेकॾहिं सही नमूने हिकिड़ो ऑफिसर कमु थो करे पियो त उनजो डायरेक्ट जेका रीच आहे दैट इज़ कम्युनिटी जेको मुआशरे असांखे एतिरी इज़त ॾिनी एतिरो मान बख़्शे करे अॻिते आणे थो पियो त उन मुआशरे जा कुझु असां ते फ़र्ज़ आहिनि त असां सुभाणे हिकु गुड एंसेस्टर थी करे हिन मुआशरे में कुझु कमु करे सघूं त उहो सभ खां वधीक जेको आहे न मुंहिंजे ख़्याल में CSS जी जेके जॉब डिस्क्रिप्शन्स आहिनि जेके बि 12 ऑक्यूपेशनल ग्रुप्स आहिनि दे जी नाज़रीन आऊं सम्झां थो त तारिक साहिब जी लाइन ड्रॉप थी वई आहे थोरो ॿीहर पाण So, but Tariq is back. Without delay, Tariq is back. Tariq, असांखे ॿुधाईंदव you were answering your previous question तव्हां उनखे ज़रूरु कंप्लीट कजो ऐं उन सां गॾु असांखे इहो ज़रूरु ॿुधाइजो त what is the ideal preparation time according to you for CSS? अच्छा जीअं मूं पहिरियां ॿुधायो त हिकु एस्पायरेंट लाइ इट बिकम्स 8 to 10 months जेके आहिनि उहे आइडियल टाइम आहे ठीकु आहे फॉर इन एवरेज एस्पायरेंट कुझु एस्पायरेंट जेके आहिनि उन्हनि जे लाइ हिकु बेसिक बैकग्राउंड नॉलेज न आहे त आई विल से इट टेक्स अप टू 12 months मैक्सिमम त उन में कुझु महीना जेके आहिनि 12 महीननि मां कुझु महीना असां जेकॾहिं ॾिसूं त ॿ महीना तव्हांजी जेको आहे न प्रिपेरेशन ऑफ प्रिपेरेशन आहे त CSS जी जर्नी खे स्टार्ट करण खां पहिरियां कुझु प्रिपेरेशन करणु आहे उहा इहा आहे त जंहिंमें वर्ल्ड में पढ़णु थी वियो जंहिंमें जनरल नॉलेज जो हुजणु थी वियो उन खां बाद में तव्हांजा जेके आहिनि त जेके 10 महीना आहिनि उन्हनि खे मां ब्रेकडाउन हमेशह ईअं कंदो आहियां त 6 महीना जेके आहिनि तव्हां रखंदा हो कंटेंट खे गेदर करण लाइ कंटेंट गेदर थी वियो उन खां बाद में 2 महीना तव्हां वधीक जेके आहिनि ॾींदव फॉर योर शॉर्ट नोट्स माना उनखे कंटेंट खे हिकिड़ो स्ट्रक्चर करण में ऐं वधीक 2 महीना ॾींदव तव्हां मॉक एग्ज़ाम्स ऐं टेस्ट सीरीज़ वग़ैरह जॉइन कंदव जंहिंमें वधि खां वधि प्रैक्टिस कंदव छो जो हिन जो इम्तिहान जो न ॾुखियो हुजणु को इन बुनियाद ते न आहे त हिन में के सवाल अफ़लातूनी जेके आहिनि त लहजे में या उन हिसाब सां पुछा वेंदा आहिनि हिन में ॾुखियाई इहा आहे त ही जेको आहे हिकिड़ो एकेडमिक लेवल ते हर ॿार खे लाज़मी हूंदो आहे त जेको सब्जेक्ट खणे थो उन में एटलीस्ट उनखे एतिरी नॉलेज हुजे ॼण उन सब्जेक्ट में 4 साल जी PhD डिग्री कई हुजे त उहो उन 10 महीननि में उहो गैप कीअं पूरो करणो आहे ऐं वरी उन खां बाद में जेको तव्हांजो हेक्टिक रूटीन आहे एग्ज़ाम्स जी त 2 एग्ज़ाम्स जेके आहिनि हिकु ॾींहं में थियनि था पिया जेको बि हाणे FPSC थोरा हुन में रिफॉर्म्स आंदा आहिनि त अल्टीमेटली जेके इहे शयूं हिनखे थोरो ॾुखियो कंदियूं आहिनि CSS जे इम्तिहान खे त इहो 8 खां 10 एवरेज एस्पायरेंट ऐं 12 महीना जेके आहिनि त बिलो एवरेज जेके बि स्टूडेंट्स आहिनि त उन्हनि जे लाइ इहा हिकिड़ो आइडियल टाइम पीरियड आहे राइट बिल्कुलु ठीकु तारिक साहिब हिकिड़ो अहम सुवाल आउं सम्झां थो त CSS जे दौरान जेको ॿारनि जो फेल थियण जो ख़ासि सबबु हुजे थो आम सबबु जंहिंखे पाण चई सघूं था अव्हांजी नज़र में उहे कहिड़ा आहिनि यकीनन तव्हां 2024 में बि पाण एग्ज़ाम ॾिनो ऐं अव्हांजा दोस्त बि हूंदा जेके अनफॉर्चुनेटली इन में फेल थी पिया हूंदा उन जा सबबु अव्हांजी नज़र में प्लीज़ अच्छा इन में हिकु त जेको मां उनखे चवां त कुझु रीज़न्स आहिनि उहे विद इन एग्ज़ाम आहिनि ऐं कुझु आउट ऑफ एग्ज़ाम आहिनि त विद इन एग्ज़ाम जेके आहिनि उन में सभ खां घणो जेको आहे न फोकस CSS में उहो अंग्रेज़ी ते कयो थो वञे पियो अंग्रेज़ी ते करण जो मक़सदु बि इहो ई आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ी अंडरस्टैंडिंग सुभाणे असांजी सॼी ऑफिशियल लैंग्वेज इंग्लिश आहे त उनजे अकॉर्डिंग जेको आहे ॿार खे हिकु बेसिक बेयर मिनिमम जेका लैंग्वेज आहे न उहा अचणु खपे हिकु फ्लॉलेस लैंग्वेज अचणु खपे ठीकु आहे उन खां बाद में जेको आहे तव्हांजो आउट ऑफ एग्ज़ाम जेको आहे प्रिपेरेशन जे दौरान जेके कुझु ग़लतियूं आहिनि उहा इहा आहे ओवर रीड करणु ॿार छा कंदा आहिनि त हिकिड़ो मिसाल डेमोक्रेसी ते पढ़नि था पिया त डेमोक्रेसी ते कॉन्सेप्चुअल क्लैरिटी खां बाद में हू उनखे वधीक जेको आहे चाहींदा त मां अञा ओवर रीड कयां
छो जो पढ़ण में न हिकु अलॻि क़िस्म जी जेको आहे त जीअं असां खणी चऊं था हिकिड़ो लुत्फ़ आहे त उहो लुत्फ़ उन्हनि खे एॾो महज़ूर थो करे छॾे जो उहे ॿार वधि खां वधि अञा वधीक पढ़ण जी जुस्तजू में पोइ रेलेवेंस उन्हनि जी नथी रहे पई ऐं सेकंड रीज़न इहो आहे त असांजो जेको आहे नौजवान उहो हमेशह जेको आहे न हिकु शइ खे हिकु अंदाज़ में ॾिसण जो जेको आहे क़ाइल आहे ऐं उहो इहो नथो ॾिसे पियो त उन में मुंहिंजी फिज़िकल फिटनेस केतिरो रोल प्ले थी करे पई मेंटल हेल्थ केतिरो रोल प्ले थी करे पई इहे जॾहिं शयूं कॉम्प्रोमाइज़ थी वेंदियूं आहिनि त अल्टीमेटली डिप्रेशन अल्टीमेटली जेको आहे तव्हांजी क्लैरिटी ऑफ थॉट न ईंदी आहे ऐं तव्हां उहो पंहिंजो प्रोड्यूस न करे सघंदा आहियो व्हेन यू आर सिटिंग इन द एग्ज़ाम ऐं टी ॻाल्हि इहा आहे त नौजवाननि खे जेको आहे न त उहो इहो आहे त हर माण्हू हिन CSS जी जर्नी में हिकिड़ो फ्री एडवाइस खणी मार्केट में वेठो आहे त नौजवान जॾहिं हर माण्हूअ जी हर ॻाल्हि खे तस्लीम करे ऐं जेको बि पास थो थिए पियो उनजे पर्सनल एक्सपीरियंसिस खे पंहिंजे मथां हावी था कनि पिया पंहिंजे मथां मुसलत था कनि पिया त अल्टीमेटली इहो कॉज ऑफ फेल्यूर आहे छो त हर माण्हू जो एक्सपीरियंस डिफरेंट आहे जेको मुंहिंजो एक्सपीरियंस रहियो लाज़मी न आहे त उहो हर माण्हू लाइ सही हुजे ठीकु आहे त इहा जेका शइ आहे न त असांखे हमेशह गौर करणु खपे उन में कुझु बुनियादी शयूं आहिनि जिन ते कमु कजे त मुंहिंजे ख्याल में CSS जी जर्नी हिकु मीनिंगफुल कंक्लूजन ते पहुचंदी उहे हुजनि बाक़ी केरु माण्हू छा थो चए पियो त हर माण्हू जी एडवाइस बि नाहे वठणी त इहे कुझु रीज़न आहिनि जंहिंजे करे ॿार जेके आहिनि त मुंहिंजे ख्याल में उन मंज़िल ताईं ओड़े नमूने नथा पहुची सघनि तारिक असां CSS जे पासिंग में हर CSS एग्ज़ाम में हिकिड़ो ट्रेंड था ॾिसूं त हर साल पासिंग रेशियो पासिंग परसेंटेज घटि थींदी थी अचे हिन साल बि पासिंग परसेंटेज वॉज अराउंड 2.67%. इन जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे व्हाट इज़ द कॉज के पंहिंजे CSS जो पासिंग रेशियो डिक्रीज़ थींदो पियो अचे रादर देन इंक्रीजिंग ॾिसो पासिंग रेशियो त जेकॾहिं असां ॾिसूं त उहो डिक्रीज़ न थियो आहे एलोकेशन रेशियो डिक्रीज़ थिए थो उनजो सबबु हमेशह इहो हूंदो आहे त एस्टेब्लिशमेंट डिवीजन में या गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जे तरफ़ां कुझु जेके सीट्स आहिनि उहे अनाउंस थींदियूं आहिनि जेको एस्टेब्लिशमेंट डिवीजन फेडरल पब्लिक सर्विस कमीशन खे ईंदो आहे त तव्हां हिन जे बुनियाद ते जेको आहे माण्हू जेके कैंडिडेट्स आहिनि सिलेक्ट करे ॾियो हाणे जॾहिं उहो सीट्स जो रेशियो आहिस्ता आहिस्ता घटि थो थिए पियो एंड इट हैपेंस इन सम टाइम्स जीअं तव्हां 2008 खां पहिरियां ॾिसंदा हूंदव त ट्रेंड रेशियो जेको घटि हुयो त 2009 में अचानक हिकिड़ो बूस्ट आयो ऐं 2009 में जेको आहे त सिलेक्शन जेका हुई उहा तमामु घणी थी हुई कंपेयरिंग टू अदर CSS रिज़ल्ट्स त ईअं जेकॾहिं असां ॾिसूं त 2000 जेके आहिनि त 22, 23 ऐं 24 में आहिस्ता आहिस्ता रेशियो घटिजंदो ऐं 2025 में त 179 सीट्स ऐं सिलेक्ट जेके थिया हुआ पास जेके थिया 354 कैंडिडेट्स पास थिया हुया ऐं उन्हनि मां 179 जेके आहिनि त 170 जे लॻभॻि जेके आहिनि माण्हू एलोकेट थिया आहिनि कंपेयरिंग टू 2024 जंहिंमें तव्हांजा 394 अगेन 20 खां 40 जो फ़र्क़ु हुयो उन में ओतिरा ॿार पास थिया रिटन एग्ज़ाम पास कयूं ऐं एलोकेशन जेका उन्हनि जी थी उहा 230 जी थी 242 जी थी त इहो जेको एतिरो गैप आयो आहे ऑलमोस्ट 60 नंबर्स जो त उहो 60 नंबर जो गैप जेको आहे इट इज़ बिकॉज ऑफ लेस नंबर ऑफ वैकेंसीज नॉट बिकॉज द स्टूडेंट्स आर क्वालिफाइंग लेस इन नंबर त उहो अगेन जेको आहे न इहो हिकिड़ो एडमिनिस्ट्रेटिव प्रोसेस आहे जेको गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान या एस्टेब्लिशमेंट डिवीजन FPSC खे डायरेक्ट कंदा आहिनि उन जे बुनियाद ते सीट्स जी एलोकेशन थींदी आहे वी डू सी अ लॉट ऑफ ट्रेंड दीस डेज के पंजाब जे तरफ़ां खां असां ॿुधूं था त पासिंग रेशियो तमामु घणो थो अचे कंपेयर टू सिंध लेट्स टॉक अबाउट इट इहो ट्रेंड छो आहे व्हाई डज पंजाब सीम टू बी लीडिंग अलॉट कहिड़ा फैक्टर्स थी सघनि था उन जा अच्छा कुझु फैक्टर्स हुन में इहे आहिनि त असांजो हिकिड़ो जेको आई एम नॉट टारगेटिंग एनी इंस्टीट्यूशन एट ऑल पर उन में ईअं आहे त असांजो थोरो एजुकेशन जेको बैकग्राउंड आहे न उहो पंजाब जे निस्बत थोरो वीक आहे ऐं इन में का बि जेको आहे एजुकेशन जेके रिपोर्ट्स अचनि थियूं पियूं उहे बि चवनि थियूं पियूं या यूनेस्को जी जेके रिपोर्ट्स आहिनि त सिंध जी जेका एजुकेशन सिस्टम आहे ओवरऑल उहो पाकिस्तान जे अंदरि थर्ड बेस्ट आहे मतिलबु इट्स सेकंड वर्स असां खणी चऊं त इहो बि हिकिड़ो रीज़न थी सघे थो पियो जंहिंजे करे ऐं ॿियो इहो आहे त हिन वक़्तु ॾिसूं जीअं असांजा हर ॿार जेको आहे न पंजाब जा जेके ॿार आहिनि उहे जेकॾहिं लाहौर था वञनि पिया त उन्हनि जे लाइ लाहौर ईअं आहे जीअं असांजे लाइ कराची आहे त उहे पंहिंजे शहरनि में रही करे ऐं तयारी कनि था पिया उन्हनि खे अकेडमीज़ हर शइ उते पंहिंजे शहरनि में मिले थी पई ऐं असां जॾहिं पंजाब था अचूं पिया मिसाल लाहौर था वञूं इस्लामाबाद था वञूं त असांजे लाइ अलॻि चैलेंजिस पैदा थियनि थियूं पियूं जंहिंमें सभ खां वॾी असांजो अमड़ियूं माहिरनि जी आहे त जेकॾहिं असां हिकिड़ो सिंध टपी करे ऐं पंजाब में दाख़िल न चवनि परदेस हलियो वियो आहे त इहा हिकिड़ी होम सिकनेस वारो जेको एलिमेंट आहे इहो बि ॾाढो मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो वॾो फैक्टर प्ले थो करे पियो ऐं जॾहिं उहे लाहौर में अची करे तयारी कनि था पिया त न हिते के सुठियूं हॉस्टलूं सहूलियत वारियूं हॉस्टलूं आहिनि न को हाइजीनिक फूड थो मिले पियो ऐं पाणी जा मसइला त वॾनि शहरनि में
तव्हां ॾिसो था पिया त अॼुकल्ह क्लाइमेट चेंज जे करे केॾा वधी विया आहिनि त इहे सभु फैक्टर्स जेके आहिनि उहे ॿारनि खे हिकिड़ो फिज़िकली जेके आहिनि न उहे ग्राउंडेड करे था छॾनि पिया ऐं फिज़िकली चैलेंजिस फिज़िकल चैलेंजिस तव्हांजो फूड चैलेंजिस हेल्थ चैलेंजिस तमामु घणियूं उभरनि थियूं पियूं जंहिंजे करे पंजाब जा ॿार मुंहिंजे ख़्याल में घणो अॻिते वधनि था पिया ऐं घणो जेको आहे त पास करण जी उन माना ईअं सम्झो दे आर प्लेइंग इन देयर होम ग्राउंड्स and we are going out of our home grounds to play in the grounds of others. Definitely ये factors जेके आहिनि घर में रही करे शायदि हिकिड़ो ॿार सुठो परफॉर्म करे सघे थो पियो जेके आहिनि त पंजाब में पंजाब जा ॿारनि खे अवेल कनि था पिया ऐं असां नथा कयूं पिया. Sir, Tariq, when we talk about education system and when we talk about CSS preparation in general, असांजे ॿारनि में अञा सोशल मीडिया ज़मानो आहे डिजिटलाइज़ ज़मानो आहे यूट्यूब तां सिखी सघिजे थो ऑनलाइन अकेडमीज़ मौजूदु आहिनि असांजो सिंध जो ॿार जेको आहे सो पंजाब या लाहौर खे ई प्रेफर छो थो करे फॉर CSS प्रिपरेशन व्हाट डू यू थिंक जी अगेन मां इहा ई ॻाल्हि कई जेका शुरू खां वठी ॻाल्हि हुई त हिन वक़्तु ताईं असांजे नौजवान खे जेको आहे मुंहिंजे ख़्याल में असां इहो कन्वे नहियूं करे सघिया त इट्स नॉट अबाउट the academy that you're choosing it's about your self study it's about your own work it's about your own struggle ठीक आहे हिन वक़्तु बि तव्हां ॾिसो 2024 में जेके एलोकेशंस ॾियूं त तव्हांजा अक्सर ॿार विदाउट अकेडमीज़ पढ़ी करे ऐं पास थिया हुया ठीक आहे आई हैव द ब्राइट एग्जांपल ऑफ यासिर बिलाल हु वाज टॉपर ऑफ CSS 2022 सेकंड पोजीशन हुई हुनजी ऐं ही रिमेन्ड इन हिज होम ऐं उते रही करे विदाउट एनी अकेडमी तयारी करे थो पियो यूट्यूब तां तयारी करे थो पियो या तव्हांजा जेके आहिनि अलाए केतिरियूं वेबसाइट्स आहिनि जेके तव्हांखे क्वालिटी कंटेंट प्रोवाइड कनि थियूं पियूं त मुंहिंजे ख़्याल में असांजे ॿारनि खे जेको आहे इहो कन्वे शायदि न करे सघिया आहियूं असांजा सीनियर्स त जेकॾहिं घर में रही करे बि तयारी कजे त इट मेक्स नो डिफरेंस एट ऑल ऐं ॿियो जेको आहे असांजो मार्केटिंग ट्रैप्स आहिनि न जेके उहे बि थोरा हिन वक़्तु अगेन मां जीअं पहिरियां लफ़्ज़ इस्तेमालु कयो पैरासाइटिक मोड में अची चुका आहिनि ऐं उन में उहा जेका हिकु bombastic and social media marketing that is playing key role in making decisions making marketing decisions among the candidates of CSS त इहे सभु फैक्टर्स आहिनि जिन जे करे टियों इहो आहे त ॿारनि जो जेको आहे पंहिंजो ट्रस्ट बि मूंखे नाहे ख़बर छो न डेवलप थी चुको आहे जीअं हैदराबाद में बि काफ़ी अकेडमीज़ आहिनि एंड दे आर प्लेइंग वेरी गुड पार्ट इन द जर्नी ऑफ CSS एस्पिरेंट्स या लाड़काना में अकेडमीज़ आहिनि त ॿारनि खे मुंहिंजे ख़्याल में उहो परसू करणु खपनि एंड दैट्स टोटली फाइन. Tariq, let's talk about your personal life as well. We've talked about CSS overall. What are your personal interests? Tanju penju hobbies chahin, tanja penja interests chahin. What are you passionate about? So basically मूंखे तमामु घणो जेको आहे शौक़ु हूंदो आहे हमेशा बुक कीपिंग बुक कलेक्शन मुंहिंजे घर में हिकु नंढड़ी लाइब्रेरी जेका आहे ठहियल आहे which is about 230 books सभ खां पहिरियां बुक रीडिंग जो तमामु घणो शौक़ु ऐं मां पाण शाइरी बि हल्की फुल्की जेको आहे लिखंदो आहे ऐं उन खां अलावा जेको आहे मुंहिंजो बैडमिंटन खेॾण जो ॾाढो शौक़ु आहे ऐं मूं जेको आहे त यूनिवर्सिटी लेवल ते पार्टिसिपेट बि कयो काफ़ी प्रोग्राम्स में बैडमिंटन में ऐं गॾु जेको आहे मूं डेली बेसिस ते जॉगिंग इट्स माई हॉबी जेका मां कंदो रहंदो आहियां सो दीज आर माई पर्सनल इंटरेस्ट सो पोएट्री बुक्स जॉगिंग बैडमिंटन. Okay, Tariq, who's favorite author तांखे book reading वणंदी आहे who's your favorite author and if you're playing badminton or tennis who's your favorite player? अच्छा बैडमिंटन बुक जी जॾहिं ॻाल्हि कयूं त मुंहिंजे लाइ रोमन क्रिज़नारिक हिकु ऑथर आहे who has penned down 2 books 4 to 5 books but 2 books of him I like the most. सभ खां पहिरियां हुनजो द गुड एंसेस्टर गुड एंसेस्टर किताब जेको आहे उहो लिखियो वियो आहे त हाउ टू person of whom the next generations are proud of त उन जे बारे में आहे हिस्ट्री ऑफ फ्यूचर जेको आहे उनजो किताब लिखियल आहे त हाउ वी कैन प्रिजर्व द करंट स्टेट ऑफ लाइफ फॉर आवर एंसेस्टर्स फॉर आवर जेके द प्रेडिसेसर्स आहिनि जेके पोयां असांजी जनरेशन थींदियूं उन्हनि जे लाइ असां पंहिंजी करंट खे कहिड़े नमूने डेवलप करे सघूं. बैडमिंटन मुंहिंजो अगेन मां इहा ॻाल्हि कयां त मूंखे खेॾण जो ॾाढो शौक़ु आहे आई एम नॉट फॉन्ड ऑफ वॉचिंग बैडमिंटन ऑन टीवी बट yes when it comes watching sports त पोइ मूंखे जेको आहे त अगेन क्रिकेट would be my favorite in this term but again playing badminton is my hobby. अच्छा तारिक साहिब आउं सम्झां थो CSS जर्नी दौरान हिकिड़ी ॻाल्हि तमामु आम ॾिठी वेंदी आहे त नौजवान कॉम्प्लेक्स जो शिकार थी वेंदा आहिनि पढ़ी करे ॾाढो एग्ज़ॉस्ट थी वेंदा आहिनि साॻियो ई शेड्यूल हूंदो आहे
ऐं हू डिप्रेस थींदा आहिनि, पंहिंजो पाण सेल्फ डाउट करणु लॻंदा आहिनि। उन खां पोइ पंहिंजो पाण खे वरी साॻी जर्नीअ लाइ मोटिवेट करणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे। सो अव्हां पंहिंजी शख़्सियत बाबति थोरो असांखे ॿुधायो त अव्हां सां बि को अहिड़ो लम्हो आयो, अगरि आहे त पोइ अव्हां वरी रीगेन कीअं कयो, वरी कीअं उथिया पंहिंजो पाण खे मोटिवेट कयो, प्लीज़। CSS जी जर्नी में जेको वाकई अहिड़े क़िस्म जा सेटबैक्स या देयर आर टाइम्स व्हेन यू फील अनअकम्प्लिश्ड, ऐं मुंहिंजे लाइ जेको आहे इहो लम्हो तॾहिं आयो हुयो जॾहिं मां CSS 2024 जो अटेम्प्ट फेल कयो हो, स्पाइट एवरीवन अराउंड मी सेइंग दैट यू विल टॉप एग्जाम। मुंहिंजे लाइ हर को माण्हू इहा तासुरात रखंदो हुयो त भई तारिक जी जेका एकेडमिक ग्रूमिंग आहे, तारिक का ओवरऑल पेपर प्रेज़ेंटेशन आहे या तव्हांजो जेको आहे त कंटेंट आहे, उन जे बुनियाद ते तारिक विल टॉप CSS इन पाकिस्तान। त 2020 में मुंहिंजो जेको आयो रिज़ल्ट आई, हालांकि इट वाज़ आफ्टर 2020 एग्ज़ाम, त उन में मुंहिंजो जेको आहे त हिकिड़ो सब्जेक्ट फेल थियो हुयो, ऐं उहो बि फेल थियो हो जंहिं में मां एक्सेल कंदो आहियां हमेशह, जेको मुंहिंजो स्ट्रॉन्ग एरिया आहे, व्हिच इज़ इंग्लिश। दैट वाज़ अ सेटबैक। पर उन में अगेन फैमिली सपोर्ट, जंहिंमें मुंहिंजे वारिद साहब मूंखे हमेशह इहो यादि ॾियानी ॾियाराई त CSS जी मजबूरी न आहे, CSS तुंहिंजो शौक़ु आहे। त इहा अहिड़े क़िस्म जूं जेके पेरेंट्स जे तरफ़ां तव्हां ॻाल्हियूं ॿुधंदा आहियो त अल्टीमेटली यू बिकम वेरी कॉन्फिडेंट। ऐं उन खां मूं हमेशह जेको आहे इहो हुयो त कंसिडरिंग माई एजुकेशन बैकग्राउंड, त मूंखे इहो पियो लॻे मां हिकिड़ो सुठो एकेडमिक बैकग्राउंड सां आयो आहियां त आई कैन डू एनीथिंग। ऐं उन अगेन जेको आहे न मुंहिंजे पेरेंट्स जो तमामु घणो त भई को इशू न आहे, वी सपोर्ट यू टू एनी मीन्स। ऐं असां जेको आहे तोखे जेकॾहिं ॿाहिरि मोकिलणो त असां जेको आहे त उहो बि तोखे करे सघंदासीं, या स्कॉलरशिप्स अवेलेबल हुयूं, मुंहिंजा बि दोस्त स्कॉलरशिप से पढ़नि पिया। सो आई हैड मल्टीपल चॉइसिस, मल्टीपल ऑप्शंस, जेके ॿार जेके सेटबैक्स जॾहिं अचनि था त मुंहिंजे ख़्याल में हिकु त पेरेंट्स जी सपोर्ट, टॉप पेरेंट्स, एंड सेकेंडली जेको आहे न उहो इहो आहे त यू हैव टू सी द वर्ल्ड। दुनिया ज़िंदगी एतिरी ख़ूबसूरत हुनखे CSS लाइ ज़ाया नथो करे सघिजे पियो। त इहे जॾहिं सोच असां रखे करे में वेंदासीं, कहिड़े बि जर्नी में वेंदासीं, त उहो अल्टीमेटली हिकु सुठे जेको बिल्कुलु ठीकु सर, एग्री। तारिक साहिब, आउं इहो बि ज़रूरु पुछणु चाहींदुसि त CS जे दौरान यकीनन असांजी महिनत ऐं असांजी मेरिट ई कामयाबु कराए थी, पर आउं सम्झां थो इलाही सारा ॿिया बि फैक्टर्स आहिनि जेके असांजी ज़िंदगीअ ते, असांजी मेरिट ते, असांजी अकम्पलिशमेंट ते बि असरु छॾीनि था। मिसाल जे तौरु गैंग आहे, अव्हांजी नेटवर्किंग आहे, अव्हांजो टाइम मैनेजमेंट आहे, अव्हांजी स्मार्ट स्टडीज़ आहिनि। अव्हां माशाल्लाह हिन वक़्तु क्लियर कयो आहे, अव्हांजो छा एक्सपीरियंस आहिनि, ऑब्ज़र्वेशन्स ऐं ख़ासि तौर सजेशन्स हूंदियूं उन्हनि एस्पायरेंट्स लाइ जेके CSS पास कनि था, उन्हनि खे अगरि हिन जर्नीअ खे कंप्लीट करिणो आहे त कहिड़ियुनि ॻाल्हियुनि जो ख़्यालु करणु घुरिजे, प्लीज़। बिल्कुलु, उनजे लाइ न मां हमेशह हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहियां, पंहिंजे सभिनी दोस्त खे, स्टूडेंट्स खे बि इहा ॻाल्हि कंदो आहियां त हमेशह जेको आहे यू मस्ट हैव अ सोशल सर्कल जंहिंसां तव्हां डिस्कस करो शयूं, ठीकु आहे, ऐं डिस्कस कंदा रहो, ऐं शयुनि खे जेको आहे त तव्हां ॿुधायो त भई अॼु मूंसां जेको आहे शायदि हिते एकेडमी ते मुंहिंजो मार्क्स सुठियूं न आहियूं, किथे मुंहिंजे हिन दोस्त हे मार्क्स ॾिना, त यू मस्ट हैव समवन टू टॉक थिंग्स विथ। सेकेंडली, तव्हांखे जेको आहे इन शइ जो बि करिणो आहे त तव्हांजा अगेन मेंटल हेल्थ आहे, उनखे सेट करण लाइ तव्हांखे छा करिणो आहे, तव्हां कुझु ॾींहंनि में बिल्कुलु न आहे पढ़णो, उन में संडेज़ जेके आहिनि न, शुड बी संडे, ठीकु आहे। संडे जे ॾींहं ते को अकलमंदी वारी ॻाल्हि करे त मुंहिंजे ख्याल में बेअक़ली आहे। संडे शुड बी फन डे, त मां कॾहिं बि तेसि ते जेको आहे न पढ़ियो, ऐं उन में मां इहो कंदो हुयुमि त उन में मूं हमेशह पंहिंजो रूम साफ़ करणु थी वियो, लॉन्ड्री कपिड़ा ॾियण थी विया, या उन खां अलावा तव्हां कंहिं पार्क ते हलिया वञो, या तव्हां कंहिं रिक्रिएशनल एक्टिविटी ते हलिया वञो, त संडे शुड बी फन डे अगेन जेको आहे न उहो ज़रूरी हूंदो आहे। ऐं थर्ड जेको आहे तव्हांखे सेटिस्फाई रहणो आहे, त ॿाहिरि जी ॻाल्हियूं जेके आहिनि न, ज़िंदगी हर इंसान जे अंदरि हिकिड़ी रोशनी हूंदी आहे, हिकिड़ी लाट हूंदी आहे जेका ॿरंदी आहे, उन लाट खे असां उजाम में विसाए छॾींदा आहियूं जॾहिं असां माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदा आहियूं। असांखे माण्हुनि जूं ॻाल्हियूं न ॿुधणु खपे, ॿाहिरि जा जेके अंधेरा आहिनि उहे असांजे अंदरि जी लाट खे न विसारे सघनि। जॾहिं अहिड़े क़िस्म जी मेंटेलिटी हूंदी त मुंहिंजे ख़्याल में असां जेके आहिनि त जर्नीज़ खे तमामु घणो आसान करे सघूं था। ऐं चौथी ॻाल्हि मां कंदो आहियां उहो ख्वाब आहिनि, त इंसान खे ख्वाब न खपे, इंसान जेको आहे ड्रीमर हुजे। ड्रीमर्स आर बेसिकली पिलर्स ऑफ एवरी जर्नी। त इहे जेके ख्वाब आहिनि, जेके पेरेंट्स जा ख्वाब आहिनि, उन ख्वाबनि सां पोइ उन ख्वाब में उन्हनि खे ख्वाबनि खे जेको उन्हनि जी ताबीर करण लाइ अगेन इहे टे शयूं आहिनि, त पेरेंट्स
never to let outer darkness end your inner light. ऐं उन खां अलावा तव्हांजा जेके आहिनि न कुझु ॾींहं आहिनि उन्हनि ते पढ़ण न खपे, सैटिस्फैक्शन सां रहणु खपे, इहे सभु शयूं आहिनि जेके मुंहिंजे ख़्याल में सीएसएस लाइ ज़रूरी आहिनि। बिल्कुलु ठीकु। तारिक साहिब, आउं हिकिड़ो आख़िरी सवाल कंदुसि ऐं उन खां पोइ आउं चवंदुसि त अबीर बि अवां सां मुखातिब थींदियूं। आउं चाहींदुसि त मी टाइम बाबति तव्हां खां ज़रूरु पुछां, छाकाणि त इहा अहिड़ी जर्नी हुजे थी जंहिं वक़्तु पंहिंजो पाण सां ॻाल्हाइणु तमामु घणो ज़रूरी हुजे थो। छा अव्हीं बि मी टाइम पंहिंजे पाण लाइ मुख़्तस कंदा हुआ? इन ॻाल्हि ते अव्हीं यकीन रखंदा आहियो या न? मां त ॾाढो यकीन रखंदो आहियां इन ते। I am very composed and calm person, and so that is what my friends say about me. So I take out some time जंहिंमें मां पंहिंजी इंट्रोस्पेक्शन थी वई, ऐं उन खां अलावा जेके आहिनि त मां पंहिंजी जेको आहिनि त पंहिंजे बारे में पंहिंजा सवाल पंहिंजो पाण खां पुछण जा जवाब ॻोल्हण। मुंहिंजो हमेशह फजर जे टाइम खां बाद में मां कुझु टाइम जेको आहे वेही करे उन टाइम खे जेको आहे पंहिंजे पाण लाइ मुख़्तस करे पाण सां जेको आहे इंट्रोस्पेक्शन ऐं पंहिंजा जेके रखण उहो तमामु मुंहिंजी हिकिड़ी हेल्प रही हुई। गॾोगॾु न मां उन टाइम में छा कंदो हुयुमि त मां हिकिड़ी टू डू लिस्ट ठाहींदो हुयुमि त अॼु जे ॾींहं में कहिड़ा कम करणा आहिनि। त उहा टू डू लिस्ट जेको आहे, यस, टू डू लिस्ट आहे जेका उहा मूंखे हमेशह जेको आहे हिकिड़े ॾींहं में हिकिड़ो डिसिप्लिन सां हलण ऐं उन खां पंहिंजो वरी उन टू डू लिस्ट खां बाद में वरी पोइ ॾींहं ते न थिंक करण में आसानी थींदी हुई त मूंखे अॻिलो ॾींहुं बहितर कीअं बणाइणो आहे। सो अगेन मी टाइम इज कंपल्सरी। तारिक, अभी थोड़ी देर पहिरियां ई तव्हां ॻाल्हि कई अबाउट योर पेरेंट्स, अबाउट हाउ यू शुड बी अ ड्रीमर, एंड मोस्ट इम्पोर्टेंटली पाण ॻाल्हि कई तव्हांजे फादर तव्हांखे सजेशन ॾिनी कि सीएसएस तुंहिंजी मजबूरी कान्हे, तव्हांजो शौक़ु आहे, करेक्ट? असांखे ॿुधाईंदव व्हाट डज़ योर फादर डू, व्हाट डज़ योर मदर डू, बिकॉज़ असीं सम्झूं था त पेरेंट्स जो जेको इन्फ्लुएंस आहे दैट इज़ crucial on any person for success or failure whatsoever. Parents are extremely influential when it comes to your life. So what do? They are very minimalist in their lives, very happy, very minimalist. ठीक है, उन्हनि जो मुंहिंजो अबू जेको आहे उहो मुंहिंजे शहर जे अंदरि वारा शहर में हिकिड़ो सैनिटरी इंस्पेक्टर आहे ऐं सैनिटेशन ब्रांच जो टाउन कमेटी में, ऐं मुंहिंजी अम्मी जेका आहे दैट शी इज़ अ हाउस वाइफ। So this is all my parents do. They are kingmakers. They make kings like me. They make toppers like me. So I think they are best teachers. जेके ॿारनि खे टीच करण सां गॾु जेके आहिनि त उहे पंहिंजो बैलेंस कनि था पिया, but again they live minimalist. So Tariq, overall, when you pass CSS or when you finally get to your office and तव्हां पंहिंजी जॉब रिज्यूम कंदा, अक्सर असां ॾिसंदा आहियूं even during studies leisure reading and leisure hobbies जो वक्त घट मिलंदो आहे। जीअं तव्हां चयो त Sunday is fun day, that is the time that you allot just for yourself. त छा वक्त में तव्हां CSS aspirants खे उन्हनि खे recommend कंदव कि they should read or at least watch relevant shows or stay completely irrelevant or whatever they really feel like doing? Yes, completely. ॾिसो, इहा ई ॻाल्हि पहिरियां बि कई त उन में जेके आहिनि न तव्हांजो हिकिड़ो मखसूस टाइम सेट करणो आहे सीएसएस जी तयारी लाइ, 6 खां 8 घंटा। उन खां बाद में जेको तव्हां ॾींहुं आहे दैट बिलोंग्स टू यू। ठीकु आहे, उन में मां पाण बि ईअं ई कंदो हुयुमि। जीअं हाणे करंट स्टिल जेको आहे मुंहिंजी रिज़ल्ट आई, पर कल्ह बि मां जेको आहे उहो किताब पियो पढ़ां पियो, रागीत तव्हां ॿुधो हूंदो बानो कुदसिया जो। त हा, सो इट्स अगेन वेरी सजेस्टरी इन टोन, त मां उहो पियो पढ़ां पियो। सो लेजर रीडिंग जेका आहे न उहा ऐं लेजर टाइम, मां अगेन इहा ॻाल्हि कई त कुझु जीअं मी टाइम जो सुवाल बि थियो त इहे कुझु ज़रूरी शयूं आहिनि जिन खे असां हमेशह इग्नोर कंदा आहियूं। पर ख़्याल में ॾिसो न, हिकिड़ो सीएसएस ऑफिसर त सीएसएस ऑफिसर थियो, पर हिकिड़ो इंसान बि आहे। उन इंसान खे जेको आहे करे ॾिसूं, उन इंसान लाइ हिकिड़ी गाइडेंस जेका आहे, पंहिंजी सेल्फ गाइडेंस जेसि ताईं न हूंदी त मुंहिंजे ख़्याल में उहो पंहिंजी ज़िंदगी में शायदि ओतिरो ख़ुशि नथी थिए। त उनजे लाइ लाज़मी आहे त इहे सभु शयूं लाज़मी हुजणु खपनि। बिल्कुलु ठीकु। तारिक, आउं इहो बि पुछणु चाहींदुसि त इलाही सारा दोस्त असांजे मथां तंज़ मज़ाक़ ऐं कॾहिं टोकूं ऐं ठठोल बि कंदा आहिनि। मिसाल जे तौरु कंहिं वक़्तु असीं पेपर में फेल थी पियासीं ऐं हूअ चवंदा त यार अव्हीं कीअं पास थी सघंदव जॾहिं त तव्हां हिकिड़ो पेपर पास न करे सघिया आहियो। इन तंज़ खे कीअं अव्हीं खणंदा हुआ, वठंदा हुआ, छा चवणु चाहींदा? Unfortunately, fortunately, this happened with me. Even मुंहिंजे उहो हिन जे करे
जो मुंहिंजो हमेशह तालुक़ु आहे माण्हुनि सां ऐं ॾाढो सुठो तालुक़ु रहियो आहे। काइद आज़म यूनिवर्सिटी में बि जॾहिं मां सिंधी शागिर्दनि सां मुंहिंजो तमामु घणो लगाव बि हूंदो हो ऐं उन्हनि सां ओवरऑल जेकी गाइडेंस वग़ैरह थी त बतौर हिकु सीनियर जे ऐं टॉपर सीनियर हूंदो हुयुमि त एवरीवन केम टू मी फॉर सीकिंग हेल्प इन एकेडमिक्स। त मुंहिंजो हिकिड़ो माण्हू ॾाढो सुठो तालुक़ु रहियो त अहिड़े क़िस्म जी अल्हम्दुलिल्लाह मूंखे का फेस न करणी पई। अगेन जेको आहे जॾहिं बि मूं जॾहिं CSS 2 फेल कई हुई त देयर वर थाउज़ेंड्स ऑफ कॉल्स। मां तो चवां जेकॾहिं पास करण ते मुंहिंजो कॉल्स ऐं मैसेजेस रिसीव न कया, जेके फेल करण ते कया ऐं हर माण्हू चए पियो यू कैन डू इट। सो ये पॉजिटिव जॾहिं ॾिसो न व्हाट गोज़ अराउंड कम्स अराउंड। त जेको तव्हां मुआशरे में पोखींदो उहो तव्हांजो अल्टीमेटली ईंदो आहे। त तव्हांखे जेको आहे मुंहिंजे ख्याल में हिकिड़ो सुठनि माण्हुनि जो आसपास हुजणु हिकिड़ो नेमत आहे ख़ुदा ताला जी। त मुंहिंजे लाइ जेका उहा अल्लाह पाक मुंहिंजे लाइ उहा नेमत हिकिड़ी मखसूस कई आहे। बिल्कुलु ठीकु। अच्छा तारिक साहिब, अवां पंहिंजी शख़्सियत बाबति तव्हांजूं पंहिंजूं फाइंडिंग्स छा आहिनि? आउं अगरि इहो पुछणु चाहियां त तारिक साहिब जी शख़्सियत कीअं आहे, कहिड़ी आहे, त पोइ छा चवणु चाहींदा? मां हिन में ईअं चवंदुमि त वेरी हार्ड वर्किंग, ठीकु आहे, हार्ड बट इन स्मार्ट वे यू कैन हेड दिस, ऐं वैल्यू ड्रिवन, वैल्यू ओरिएंटेड, ठीकु आहे। ऐं उन खां अलावा मां जेको आहे त हिकिड़ो गुड मेंटोर, सुठो मेंटोर बि आहियां व्हेन इट कम्स टू गाइडिंग अदर पीपल। ऐं उन खां अलावा फ्रेंडली नेचर ऐं इज़ी टू एक्सेस। मुंहिंजे लाइ मुंहिंजे ख्याल में इहे मुंहिंजूं की पॉइंट्स आहिनि जेकी स्ट्रेंथ या जेके मुंहिंजी पर्सनैलिटी जूं जेके हिकिड़ो कैरेक्टरिस्टिक्स आहिनि। तारिक, वैसे if we talk about CSS के बारे में असां ॻाल्हायो and your personality, what you like having and stuff in terms of hobbies, what is your favorite food? Where do you love going with your friends or whatsoever? What's your favorite food? उन खां अलावा तव्हां घर में छा खाइणु पसंदि कंदा ऐं ॿाहिरि अगरि वेंदा छा खाइणु पसंदि कंदा? What tell us? In my home, my sisters things like I can say sandwiches, and she is fond of cooking. उन्हनि जूं जेके आहिनि त शाम जे टाइम जेके बि इवनिंग सफर में हाई टी थींदी आहे, माय सिस्टर्स, दैट इज वंडरफुल। सेकेंडली मुंहिंजी अम्मी जो मटन कढ़ाई मूंखे ॾाढी पसंदि। ऐं उन खां अलावा ॿाहिरि जेकॾहिं ॾिसूं त मुंहिंजो को ॿार एॾो को शौक़ु न आहे त मां कुकिंग घणी कंदो हुजां, पर अगेन उन में मूंखे जेकॾहिं सभ खां वधीक पसंदि आहिनि शयूं त अगेन देसी फूड जेको आहे मूंखे घणो वधीक वणंदो आहे। तारिक साहिब, अवां कॾहिं पाण बि कुकिंग करण जी कोशिश कई? छा पचाईंदा आहियो सुठो? कुझु बि न पचाए सघंदो आहियां मां, सिर्फ़ु ॻाल्हियूं ऐं माण्हुनि खे पचाईंदो आहियां। त उन में मां कॾहिं कोशिश कई त उहा सिर्फ़ु हिकु दफ़ो कई जॾहिं मां अमेरिका में हुयुमि। ऐं ईअं सम्झो त मां पंहिंजे वांगुरु जेको आहिनि त साड़े चुको हुयुमि, जॾहिं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मां पराठो पचाईंदो हुयुमि, उहो बि फ्राइड पराठो जीअं मिलंदा आहिनि असांखे KNS मेन्यू जा। त उते इहो करे सघंदो हुउमि या शामी फ्राई करे सघंदो हुउमि। दैट वाज ऑल आई कुड डू। ऐं चांहि मां सुठी ठाहींदो आहियां। दैट्स द रियलिटी। शौकीन बि आहियां। तारिक, असां वैसे इहो ॿुधो आहे कि तव्हां आकाश अंसारी खे पढ़ंदा आहियो, ॿुधंदा आहियो। हाउ ट्रू इज दैट, द पोएट? दिस इज वेरी ट्रू। ठीकु आहे, आकाश अंसारी मुंहिंजो 9th क्लास खां वठी सेंसेशन हुया। ऐं मूं हमेशह जेको कोशिश कई त साईं खे घणे खां घणो पढ़ां। मुंहिंजो ख्वाहिश बि हुई त मां साईं सां मिलां बि सही, पर अनफॉर्चुनेटली दिट इज कुड नॉट हैपन। उन्हनि जो नज़म बि जेको मूंखे ॾाढा वणा आहिनि। सो आकाश अंसारी सां मुंहिंजो सुठो लॻाव आहे हिकिड़ो। अच्छा तारिक साहिब, छा शाइरीअ में, पढ़ण में, ग़ज़ल में, सॉन्ग्स ॿुधण में कुझु पसंदि आहे कि ख़ासि फनकार जे सिंध जा हुजनि, पाकिस्तान जा हुजनि, पाकिस्तान खां अलावा झूंगारण जी कॾहिं कोशिश कई? मुंहिंजो ईअं त मां नंढड़ाप में थोरी सिंगी कंदो हुयुमि, पर हाणे त मुंहिंजो उहो आवाज़ न आहे। पर इहो आहे त मूंखे उस्ताद रजब फ़क़ीर ॾाढो वणंदो आहे ॻाइण में। ऐं अॼुकल्ह ज़वार फ़क़ीर जेको नौजवान, उनजो मूंखे ॾाढो पसंदि थो अचे पियो। ऐं गॾोगॾु थोरो जेको आहे त अॼु जे हिसाब सां म्यूज़िक ते अचूं, क्लासिकल खां हटी करे, त मूंखे ॾाढो वणे थो पियो अॼुकल्ह सेफ सम्झे जॾहिं उहे मुख़्तलिफ़ नज़म पढ़े थो पियो, जीअं पंहिंजो ज़रूरी त न आहे इज़ वन ऑफ माय फेवरेट। ठीकु आहे। ऐं उन खां अलावा व्हेन इट कम्स टू उर्दू म्यूज़िक, ऐं उन में जेको सूफ़ी म्यूज़िक में आ परवीन खे मां तमामु घणो ॿुधंदो आहियां। शाह साईं जा जेके बि सुर आहिनि
आपदा परवीन ॻाया आहिनि उहे मुंहिंजे मोबाइल में सेव हूंदा आहिनि जॾहिं बि मां लॉन्ग ड्राइव ते वेंदो आहियां त आई प्ले देम ऑलवेज। ओके Absolutely. असांखे इहो बि हिन में तव्हांजी कॉन्वर्सेशन ऐं सॼे में नज़र अचे पियो कि हाउ इम्पोर्टेंट इज़ टू have do your studies, stay passionate, work smart and not just hard, पर उन सां गॾो गॾु पंहिंजो सेल्फ एक्सप्लोरेशन बि कंटिन्यू रखे ऐं पंहिंजियूं जेके शयूं तव्हांखे लुत्फ़ ॾियनि थियूं उन्हनि खे बि क़ाइमु रखिजे। द वे तव्हांजो फेवरेट आपदा खे ताईं ॿुधो था, तव्हां सैफ खे ॿुधो था, तव्हां अंसारी खे पढ़ो था। That's a very diverse humane approach. एटलस अगर जी ॻाल्हि खे समराइज़ करणु चाहियां त सम्झां थो तारिक साहिब जी आवाज़ में बल्कि ख़ूबसूरत आवाज़ में झूंगार ॿुधण थियो चाहियो। इहा आहे न मुंहिंजो आवाज़ त ख़ूबसूरत न आहे खणी मुंहिंजो। ठीकु आहे मां तव्हांखे शाइरी ॿुधाए सघां थो। प्लीज़ श्योर प्लीज़ Sure. जी जी उहो मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो लिखियल आहे अव्हां जे नेणनि में नीर छो हा अव्हां जे गलड़नि ते जीर छो हा वाह अव्हां जे नेणनि में नीर छो हा अव्हां जे गलड़नि ते जीर छो हा जॾहिं कुसण जो असां पे सोचियो अव्हां जे हथ में ज़ंजीर जॾहिं कुसण जो असां सोचियो अव्हां जे हथड़नि में तीर छो हा 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 उदास अखड़ियूं अव्हां जा चपड़ा ले प्यारा ज़ंजीर छो हा वाह असां त हिकु मुल्क लाइ सिकियासीं असां हथनि में नीर छो हा 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 अव्हां जे नेणनि में नीर छो हा अव्हां जे गलड़नि ते जीर छो हा। वाह तारिक वाह। साहब ज़बरदस्त तरीक़े सां ऐं ख़ूबसूरती सां इन शेर खे सहेड़ियो आहे रदीफ़ खे सां कमाल सां तव्हां जोड़ियो आहे। सो आउं सम्झां थो इहा शाइरी हिकिड़ी मोहबत जी हिकिड़े नज़ारनि खां मुतासिर थियण जी मंज़रकशी करे पई। सो अमी छा चवंदो अव्हां पंहिंजी ज़िंदगीअ बाबति इन्हनि नज़ारनि सां वालिदैन सां किताबनि सां मंज़िलनि सां मोहबत थी? मुंहिंजे लाइ हमेशह जेको आहे इहो आहे त हर जेको मुंहिंजे आसपास जेके शयूं आहिनि मां उन्हनि खे तमामु घणो वैल्यू कंदो आहियां। ठीकु आहे दे आर देयर बिकॉज़ गॉड प्लान्स देम टू बी अराउंड मी त हमेशह जेको आहे उन शयुनि जी रिस्पेक्ट हुजणु खपे। हमेशह उन्हनि माण्हू आसपास जेके बि शयूं आहिनि उन्हनि मां माण्हू सिखे बि सही उन्हनि खे पंहिंजी ज़िंदगी में जेको आहे उन्हनि में उन ते गौर फ़िक्र बि करे पियो। त इहा ई आहे शाइरी बि सॼी दुनिया जी जेका आहे उहा मुंहिंजे ख़्याल में दुनिया जे अंदरि कहिड़ो बि शाइर हुजे पोइ वर्ड्स खां वठी करे असांजो हसन दर्स ताईं अचे या आकाश अंसारी हुजे उहो किथे न किथे उन नज़ारनि मां मुतासिर थी करे ई पंहिंजो जेको आहे त लफ़्ज़नि खे हिकिड़ो काफ़ी रदीफ़ में सहेड़ींदो आहे। मुंहिंजे ख़्याल में इहे सभु शयूं दुनिया जे अंदरि या ज़िंदगी लाइ तमामु ज़रूरी आहिनि। बिल्कुलु ठीकु। आख़िर में आउं इहो ज़रूरु पुछणु चाहींदुसि इहा शाइरी अगरि कंहिंखे अर्पण चाहियो त उहो केरु हूंदो? मुंहिंजे लाइ त अहिड़ी का बि न मां शाइरी बराए शाइरी कंदो आहियां। ठीकु आहे ऐं अर्पण कयां त मां जेको त इन में ॾिसो 3 खां 4 मिसरा हर मिसरे जो पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो जेको आहे न बीहक हुई त जेकॾहिं कुझु इंसान जा एहसासात हूंदा आहिनि ऐं मां पंहिंजे जेको आहे पंहिंजो पाण खे शायदि अर्पियां त दैट वुड बी द परफेक्ट से इन दिस। वंडरफुल माशाल्लाह तव्हां ज़बरदस्त सियासी सवालनि जा जवाब ॾींदा आहियो। Thank you. This is a good finding about me. Yes, Mr. Tariq असांखे ॿुधायो we had a very long discussion and a very beautiful one. असांखे थोरो ॿुधाइजो त in one line और जीअं बि तव्हां हुनखे समराइज़ करे सघो और even if you want to go brief असांखे ॿुधायो असांजे यंगस्टर्स खे CSS एस्पायरेंट्स खे अगरि तव्हां हिकिड़ी सजेशन ॾियणु चाहियो ब्रीफ त छा सजेशन हूंदी? मां पंहिंजी ई गुफ़्तगू मां हिकिड़ो जुमिलो चयो हो मां अगेन उहो जुमिलो चवंदुमि सभिनी जे लाइ उहो इहो आहे त ज़िंदगी तमामु घणी ख़ूबसूरत आहे। उनखे तव्हां जेको आहे जेके बि शयूं कयो त उन्हनि शयुनि खे तव्हां ईअं ॾिसी करे कयो त उहे शयूं जेके आहिनि मूंखे मिलंदी ऐं यकीनन मिलंदी ऐं इहो पंहिंजो पाण ते ऐं ख़ुदा ते यकीन करे ऐं तव्हां अॻिते वधंदव त मुंहिंजे ख़्याल में सभु शयूं मुमकिन आहिनि। ऐं उन खां अलावा तव्हांखे उन में हर बिला वजह जी जेको आहे न पंहिंजी कोशिशि करणी आहे। तक़दीर आहे उनखे तव्हां बदिलाए नथा सघो। हा कोशिशि तव्हां करे सघो था तदबीर तव्हां करे सघो था बाक़ी जेको जो फ़ैसिलो हूंदो दैट वुड बी द बेस्ट फॉर यू। त हो चवंदा आहिनि त वो मंज़िल ही बदनसीब में न पा सके। त अहिड़े क़िस्म जी ज़िंदगी एॾी ख़ूबसूरत आहे जो मां जीअं रिपीट कयां त उनखे कंहिं हिकु शइ लाइ कंहिं ख़ासि शइ लाइ विञाए नथा सघूं पिया। पंहिंजी ज़िंदगी जो असांजा कुझु हक़ आहे उहो पूरो करणु लाज़मी आहे। वाह 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 ज़बरदस्त। साईं तारिक साहिब अव्हां जी वॾी महिरबानी लख थोरा अव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां कुझु पल असां ॾिना। ऐं रियली नाइस टू टॉक यू विश यू ऑल द बेस्ट इन फ्यूचर इंशाअल्लाह ऐं यकीनन असांजा सिंध जा नौजवान अव्हांखे इंस्पायर थींदा। थैंक यू सो मच तारिक फॉर जॉइनिंग।
जी नाज़रीन, अवां ॾिठो त असीं तारिक साहिब सां ॻाल्हि बि कईसीं पिया ऐं यकीनन महिनत जो फल अल्लाह पाक ज़रूरु ॾींदो आहे ऐं इंशाअल्लाह सुभाणे वरी साॻी मंच ते नवनि डिस्कशन सां गॾु नवनि टॉपिक सां गॾु असां बिल्कुलु। अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं ऐं इन सां गॾु आउं सम्झां त अबीर असांखे इज़त वठणु घुरिजे नाज़रीन खां। असीं तव्हांखां इजाज़त था वठूं, तव्हां सां मिलंदो सुभाणे वरी तव्हां सां मुलाक़ात थींदी। हींअर असांखे इजाज़त ॾींदा। We इन are उम्मीद सां signing off. इन उम्मीद सां त जिते बि हूंदा पंहिंजो रखंदा तमामु घणो सारो ख़्यालु। इन सां Absolutely. गॾु असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।